अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां चऊं था भलीकार। ऐं अॼु प्रोग्राम में बि असीं कंदासीं अवां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं, केतिरनि ई अहम मामलनि ते दिलचस्प ॻाल्हियूं बि थींदियूं, इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं उन सां गॾोगॾु कुझु ई देरि खां पोइ अॼु जे प्रोग्राम जी जेके महिमान शख़्सियतूं हूंदियूं अवां जी उन्हनि सां बि कराईंदासीं मुलाक़ात ऐं उन्हनि सां बि कोशिशि कंदासीं त अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जिन सां अव्हांखे बि कुझु हड़ हासिलु थिए ऐं उन्हनि महिमाननि जी ज़िंदगीअ जे हवाले सां अव्हांखे बि काफ़ी इंफॉर्मेशन मिले। नसीर बिल्कुलु महिमाननि सां बि कराईंदासीं असांजे नाज़रीन जी मुलाक़ात, पर हुन खां पहिरां दुनिया तोड़े मुल्क में छा थियो हिन बाबति बि ॻाल्हाईंदासीं, पर हुन खां पहिरां मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि थी अचे। वाह वाह, अलाए कहिड़ी? उहा ॻाल्हि इहा आहे, शायदि अव्हां नोट कई आहे या न, पर मां नोट कई आहे त असां वटि सभु कुझु हुजण जे बावजूद बि असीं जीअं नाख़ुशि रहण लॻा आहियूं। मतिलबु रिश्तनि में उहा चाहत, उहा मोहबत जेके पहिरां हूंदी हुई उहो हाणे नाहे रही। अलाए छो, मतिलबु हीअ ॻाल्हि सम्झ में नथी अचे, या त असांखे हिक ॿिए ते एतबार नाहे रहियो, एतबार ख़तमु थी वियो आहे, शायदि ईअं बि थी थो सघे। पर तव्हांखे छा थो लॻे? ज़बरदस्त आहे, पर उथंदे ई चवंदा आहिनि त हिकिड़ो अहम ऐं वॾो टॉपिक अवां छेड़े छॾियो आहे। बिल्कुलु ईअं आहे त रिश्तनि में जेको एतमाद हुजणु खपे, बिल्कुलु उनजी आहिस्ते आहिस्ते खोट महसूसु थिए पई ऐं जेका अहमियत असांखे रिश्तनि खे ॾियणु खपे हा, शायदि आउं बि न पियो ॾियां, मे बि अव्हां बि न ॾींदा हुजो, अव्हां जे लाइ पक सां नथो चई सघां, पर मूं वटि ज़रूरी ईअं आहे। सो तानिया उनजो सबबु जेकॾहिं ॾिठो वञे त इहो थी सघे थो जो अव्हां जूं थोरे असांजो जेके तरजीहात आहिनि न, तरजीह पंहिंजी उहा असां चेंज करे छॾी आहे। ॾिठो वञे त अॼु असीं पंहिंजे कारोबार खे वधीक तरजीह ॾियूं था, पंहिंजनि दोस्तनि खे वधीक तरजीह ॾियूं था, वधि खां वधि पैसो कीअं कमाइजे उनखे तरजीह ॾियूं था, माण्हू असां लाइ छा चवंदा हूंदा उनखे तरजीह ॾियूं था। पर जेके असांजा प्यारा प्यारा रिश्ता आहिनि, जेके असुलु रिश्ता आहिनि, जेके अव्हांजी असांजी सॻ आहिनि, असीं वाक़ई उन्हनि खे उहो टाइम कोन था ॾियूं। ऐं जॾहिं टाइम नथा ॾियूं, हिकिड़ो विच में गैप अची थो वञे त हिक ॿिए जे लाइ बदएतमादी बि पैदा थिए थी ऐं पोइ इहे जेके रिश्ता आहिनि वाक़ई इहे कमज़ोर थियणु शुरू थियनि था ऐं असांजो हिक ॿिए सां ॼण त वेसा ख़तमु पियो थींदो वञे। उहा त ॻाल्हि अव्हांजी नसीर बिल्कुलु सही आहे, पर मुंहिंजो सुवालु इहो आहे त ईअं छो थो थिए? मतिलबु हिन जी छा वजूहात आहे जेकॾहिं ईअं थिए थो? तव्हांखे छा थो लॻे? मूंखे जेको माना महसूसु थिए थो उहा ई ॻाल्हि आहे त असांजी तरजीहात जेके आहिनि असां चेंज करे छॾियूं आहिनि। उहा ई ॻाल्हि आहे त असांखे रिश्तनि खे वधीक अहमियत ॾियणु खपे, पर असां दुनियादारी खे वधीक अहमियत था ॾियूं। असां कारोबार खे, असां पैसे खे, ॿियनि शयुनि खे, स्टेटस खे वधीक अहमियत था ॾियूं। हिन माण्हू वटि हीउ बंगलो आहे, हीअ गाॾी आहे, हीअ फलाणे इलाइक़े में रहे थो त मतिलबु हिन खे अहमियत ॾियणी आहे। पर उहो ई जेकॾहिं अव्हां जेको मिट माइट अज़ीज़ को वेझो रिश्तेदार बि आहे, जेकॾहिं अॼुकल्ह वीचारो थोरो ग़रीब आहे त उनखे असीं घटि अहमियत था ॾियूं। इनखे असीं ईअं बि चई सघूं था त इहा असांजी हिकिड़ी मुनाफ़िकी आहे ऐं इहा तमामु घणी वधंदी पई वञे। अव्हां खोड़ अहिड़ियूं शयूं ॾिठियूं हूंदियूं त जंहिं वटि पैसो आहे मतिलबु ॼण त उनजी इज़त आहे, जंहिं वटि पैसो न आहे उहो केॾो बि सुठो माण्हू आहे, पर मरणे परणे असां उन्हनि सां घटि वेंदा आहियूं। पर जेकॾहिं पैसे वारे जो माण्हुनि जी का गमी ख़ुशी थिए थी ड्रोड़ी वञी असीं उते पुॼंदा आहियूं, तयारु उनखे फील करायूं त असीं आया आहियूं। असां जेके पंहिंजूं इहे तरजीहात जेके आहिनि इहे न हुजनि, असांजे लाइ सभु जेकॾहिं बराबरि हुजनि, पोइ चाचो आहे, मामू आहे, सोट आहे, मासात आहे, माउ आहे, भेण आहे, धीउ आहे, पुटु आहे, तव्हां ॾिठो हूंदो न। आहिस्ते आहिस्ते असां वटि टाइम ॼण त घटि रहियो आहे। असां ॿियनि शयुनि जे लाइ खोड़ टाइम असां वटि आहे, पर पंहिंजनि रिश्तनि जे लाइ कोन्हे ऐं रिश्ता उते ई कमज़ोर थियणु शुरू थियनि था जॾहिं तव्हां उन्हनि खे अहमियत नथा ॾियो, उन्हनि जी केयर नथा कयो। जेतिरे क़दुरु मूं पढ़ियो आहे या तानिया मूं ॿुधो आहे, हीअ जेके रिश्ता आहिनि ॾाढा हसास थियनि था। हलण ते पवनि त सॼी ज़िंदगी हलणु टुटण ते पवनि त हिकिड़ो मिंट थो लॻे, हा टुटी था वञनि। सो उन जे लाइ ज़रूरी इहो आहे त हिननि रिश्तनि जी चवंदा आहिनि हिकिड़ो वणु आहे न, उनजी आबियारी कबी आहे। उनखे बि जेकॾहिं तव्हां भाण टाइम ते ॾींदव, पाणी टाइम ते ॾींदव त उहो माना वधंदो, गुल बि कंदो, फल फ्रूट बि कंदो। रिश्ता बि ईअं ई आहिनि, जेकॾहिं अव्हां उन्हनि जी केयर नथा कयो, उन्हनि खे टाइम नथा ॾियो त आहिस्ते आहिस्ते उहे खोखला थियणु, कमज़ोर थियणु शुरू थियनि था। ऐं जीअं मूं ॻाल्हि कई पियो, जेतिरे क़दुरु मूं ॿुधो आहे, मूं पढ़ियो आहे, मूं ॾिठो आहे ज़िंदगीअ में, त ईअं आहे त रिश्तनि खे वधाइण जे लाइ, उन्हनि खे मज़बूत करण जे लाइ 3 बुनियादी शयूं आहिनि। असांखे बि ॿुधायो कहिड़ी 3 शयूं आहिनि? सभ खां पहिरें जंहिंखे असीं चऊं न, उहा हूंदी आहे केयर। पहिरें त तवजा आहे त तव्हां तवजा ॾियो हिक ॿिए खे, इंटेंशन जेके चऊं त तवजा ॾियो, माण्हुनि खे ॿुधायो त हा तव्हां असांजी ज़िंदगी में अहमियत रखो ऐं उन्हनि जी ॻाल्हि बि ॿुधो, उन्हनि खे सम्झायो, ठीकु आहे। तवजा अटेंशन जंहिंखे चऊं। ॿियो पोइ सेकेंड ते अची थो वञे केयर, मतिलबु ख़्यालु रखणु। टियों अची थो वञे कुर्बानी। त तव्हां कुर्बानी, यस ज़रूरी आहे। रिश्ता कुर्बानी बि घुरंदा आहिनि।
माना तव्हां पंहिंजूं निंड्रूं फिटायूं आराम फिटायो इहा हिकिड़ी कुर्बानी आहे न तव्हां वक़्त जी कुर्बानी जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि ऐं शायदि में बि डिफाइन न करे सघां अॻे माण्हू खे कीअं अहसासु थींदो ख़ुदा न ख़ास्ता हुनजी तबियत सही न आहे तव्हां सॼी राति जेके हुन लाइ जाॻिया आहियो पंहिंजे निंड जी कुर्बानी ॾिनी हाँ ये भी कुर्बानी है हुनजे लाइ ख़्यालु कयो अॼु पंहिंजो प्रोग्राम मिस करे पर हुनखे तव्हां टाइम ॾिनो इहा हिकिड़ी कुर्बानी आहे जेकॾहिं को हॉस्पिटल में आहे त पुछण लाइ तव्हां वियो त नेठि हुनखे अहसासु थींदो त यार हिन मुंहिंजे लाइ हीअ कुर्बानी बि ॾिनी हिन मुंहिंजो एतिरो ख़्यालु बि कयो हीअ मुंहिंजी ॻाल्हि बि एतिरी ॿुधे थो ऐं जेकॾहिं इहे सभु शयूं असीं करणु शुरू कंदासीं त असांजा जेके रिश्ता आहिनि उहे मज़बूत थींदा ऐं ज़िंदगी में इहो बि ज़रूरी आहे चवंदा ॿ शयूं तमामु घणी इंपॉर्टेंस रखनि थियूं न सभ खां पहिरीं अव्हांजी जेका थिए थी उहा सिहत उनखे नंबर 1 तरजीह खे इहा रखणु खपे त सिहत ते को कॉम्प्रोमाइज़ न कबो सेकेंड तव्हांजा रिश्ता हुजणु खपनि त तव्हांजा रिलेशनशिप जेको आहे न पोइ उहो तव्हांजी मतिलबु जेकॾहिं मर्द आहे त हुनजी घरवारी थी सघे थी हुनजी औलाद थी सघे थी हुनजो माउ पीउ थी सघे त ॻाल्हि उहा आहे त दोस्तियूं यारियूं सभु कुझु सभु ठीकु आहिनि पर फैमिली मैटर थी करे रत जा रिश्ता जेके आहिनि उहे मैटर था कनि ऐं असां जीअं मूं काफ़ी दफ़ा हिन प्रोग्राम में कोट कयो आहे त शाह साईं जो हिकिड़ो शेर आहे न त सरे न जनरी साह जन खां सवाइ मां साह बि नथो खणी सघां सरे न जनरी साह रती रुसम तन सां मुंहिंजो थोरो इख़्तिलाफ़ थी पियो आहे रती बराबरि सरे न जनरी साह रती रुसम तनसी हू झेड़ीन हू झेड़ो कंदा हू झेड़ीन तूं झको थी तूं थोरो घटि पाण खे घटि थी हू झेड़ीन तूं झको थी पांद गिची गल पाए पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी वञे ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे तव्हांखे ख़बर ई न आहे त हीअ जेके पल आहिनि इहे कॾहिं ख़तमु थींदा असांजे साह जो सॻो कॾहिं बि टुटी सघे थो ऐं इन ॻाल्हि ते हाणे त मूंखे घणो ई ॼण त वेसा थियो आहे इन करे कहिड़ी टाइम तव्हांजी ज़िंदगी जो अंत थी वञे का ख़बर न आहे त हीअ दुनिया जो अनाऊं ही ॿियूं ही स्टेटस सभु कुझु हिते रहिजी वेंदो इन करे ज़रूरी आहे त थोरो माण्हू ईगो जेका आहे न माण्हू खे मारींदी आहे त आऊं हेठि छो थियां छो हली वञा छो हुनखे परचायां हू छो कोन थो मूं ॾांहुं अचे पर रहबर लतीफ़ इहो त चए थो हू झेड़ीन तूं झको थी तूं घटि थी पांद गिची गल पाए पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी वञे अरमान न रहिजी वञे किथे अव्हांजी ज़िंदगी ख़तमु न थिए या हुनजी न थिए पोइ तव्हांखे हुजे यार काश हू अॼु मुंहिंजे साम्हूं हुजे हा तव्हां हुनखे परचाए वठां पोइ इहो ज़िंदगी में काश जेको हूंदो आहे न सॼी ज़िंदगी चुभंदो रहंदो तव्हांखे कॾहिं बि सुकून सां जीअण कोन ईंदो सो बहितर न आहे त इहो काश असीं हाणे ई ख़तमु करे छॾियूं ऐं हाणे त बिल्कुलु बि वसान आहे सहन थिए जो त कोरोना जे करे जेके हालात हलनि था हुन बाबति अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां तमामु सुठे नमूने सां मूंखे सम्झायो ऐं मूंखे ख़ुशी महसूसु थींदी आहे नसीर अव्हां सां गॾु हीउ प्रोग्राम करे त मूंखे इलाही कुझु सिखण लाइ मिलंदो आहे ऐं इलाही कुझु नॉलेज मिलंदी आहे रिश्तनि जे बाबति बि हुजे या दुनिया ते जेको बि कुझु थी रहियो आहे हुन बाबति बि मां अव्हांखे पुछंदी आहियां पर नाज़रीन उमेदु आहे त रिश्तनि जी अहमियत तव्हांखे बि ख़बर पइजी वई हूंदी रिश्तनि जी क़दुरु कीअं कजे उन्हनि खे टाइम केतिरो ॾिजे हिन बाबति बि असां जेको ॻाल्हायो अव्हांजी सम्झ में अची वियो हूंदो पर हिते टाइम थियो आहे नसीर कहिड़ी शइ जो टॉप स्टोरीज़ ऐं मां हिते वज़ाहत इहो कंदो हलां त हीअ जेका कुझु मूं खणी चऊं बकवास कई आहे जेको कुझु कयो मे बि अव्हांखे पसंदि आयो हुजे ऐं इहे हितां हुतां जूं ॻाल्हियूं जेको थोरो कुझु असीं किताबनि में पढ़ूं था को क्लिप ॾिसूं था ॿियो उतां शयूं हूंदियूं आहिनि जेकॾहिं अव्हां बि माना बुक्स जेके आहिनि किताब उहे तव्हांजा सुठा दोस्त आहिनि शाइरी कुझु सुठियूं ॻाल्हियूं ॿियूं अॼुकल्ह त यूट्यूब जो दौरु आहे खोड़ अहिड़ियूं शयूं अव्हांखे नज़र अची थियूं वञनि सो जेकॾहिं अव्हां चाहियो था ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियो कोशिशि कयो त पाण खे तनहा न छॾियो तन्हाई जेका हूंदी आहे न किथे किथे चङी हूंदी आहे पर किथे किथे अक्सर तव्हांखे मायूस बि करे छॾींदी आहे माण्हू अकेलाई जो जेको शिकार थिए थो उहो मायूस थिए थो तमामु घणो जॾहिं हुन ते मायूसी हावी थी वञे थी पोइ को माण्हू मंशियात ते लही थो पवे पोइ को सुसाइड जो थो सोचे कुझु घणो घणियूं शयूं आहिनि कोशिशि कयो त दोस्तनि जे विच में रहो का पॉज़िटिव एक्टिविटीज़ कयो का नेट ते का सुठी शइ ॾिसी छॾी को किताब पढ़ी छॾियो पंहिंजे पाण खे जेतिरो अव्हां बिज़ी रखंदा न त उन सां अव्हां ख़ुशि अच्छा नसीर अव्हां परचाइण जी ॻाल्हि कई त पहिरियों अव्हां कजो तव्हां परचायो जेकॾहिं उहो विड़ियल आहे नाराज़ आहे पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन्हनि खे इंसानु परचाईंदो आहे हिकु भेरो ॿिए भेरो टे भेरो पर उन्हनि में थोरो एटीट्यूड अची वेंदो आहे त हीअ त भई मुंहिंजे पुठियां मूंखे परचाइनि था ऐं उन्हनि में थोरो ईअं न करणु घुरिजे तव्हांखे छा थो लॻे ईअं आहे उन्हनि लाइ बि शर्तूं आहिनि ॾिसो न त मतिलबु साम्हूं वारे ईअं न आहे त हुनजी स्टैंडर्ड हिकिड़ो पंहिंजो आहे हुनजी अहमियत हिकिड़ी पंहिंजी आहे हू पंहिंजी अहमियत खे घटि करे तव्हां सां जेकॾहिं तव्हांखे परचाए थो त यकीनन तव्हांजी बि पंहिंजी जॻह ते हूंदी पर उहो जेको एटीट्यूड विच में अची वेंदो त ॾिसो ही त ईगो जिते अची वञे न उन खां बहितर आहे त उन सां रिलेशन घणो वक़्तु तव्हांजो हली कोन सघंदो हा इन बारे में बि मां थोरो सम्झणु चाहियां पई उन जे लाइ हू आहे हिकिड़ो खलील जिब्रान साहब जो कॉल आहे हिकिड़ो त जंहिंखे तव्हां पंहिंजो सम्झो था उनखे तव्हां आज़ादु छॾियो
अच्छा जेकॾहिं मोटी आयो त सम्झो तव्हांजो हो, जेकॾहिं न मोटे त सम्झो कॾहिं उहो तव्हांजो हो ई कोन। कॾहिं बि सो के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे तव्हांखे लॻंदो आहे त हीउ मुंहिंजो आहे, पर असल में उहो तव्हांजा न हूंदा आहिनि। पोइ जॾहिं तव्हां हुनखे वक़्तु सिर तव्हां हुनखे आज़माईंदा आहियो, आज़ादु छॾे ॾींदा आहियो, जेकॾहिं मोटी आहे त इट्स ओके, मतिलबु तूं तव्हांजो आहे। हा, उहो परवीन शाकिर जो हिकिड़ो शेर बि अथव न, त वो कहीं भी गया लौटा तो मेरे पास आया, बस एक यही बात अच्छी है मेरे हर जाई की। ठीकु आहे, केॾांहुं बि वञे हलियो, मोटी त मूं वटि ई ईंदो। मोटी अचे त तव्हांजो आहे, जेकॾहिं न मोटी अचे त सम्झो कॾहिं तव्हांजो हो ई कोन, हुन तव्हांजे हुजण जी एक्टिंग पे कई। तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई नसीर। ऐं मां अक्सर नाज़रीन ईअं बि थींदो आहे त मां घरां का ॻाल्हि सोचींदी आहियां त मां नसीर खां पुछंदसि, ऐं नसीर मूंखे डिटेल सां उहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, मुंहिंजी सम्झ में अची वेंदी। नाज़रीन, उमेद आहे त अॼु जो टॉपिक तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो, तव्हांखे वणियो हूंदो, तव्हांखे सिखण लाइ बि इलाही कुझु मिलियो हूंदो। हाणे छा जो टाइम थियो आहे नसीर? टॉप स्टोरीज़ रहिजनि पियो, सो अचो बार-बार असांखे टीम बि चई पई त घणी हाणे ॻाल्हि थी वई। ब्रेक ख़तम कयो, टॉप स्टोरीज़ से तो प्रोग्राम में शामिल कयूं था टॉप स्टोरीज़। अचूं था नाज़रीन, ॾिसूं टॉप स्टोरीज़। सिंध में पाणी जी शदीद खोट बाबति पीपी सरकार जो एहतजाज कम न आयो, खोट ख़त्म न थी सघी। कोटड़ी बैराज में गुज़िरियल साल जी भेट में 50% घटि पाणी पहुतो। चांवरनि तोड़े कपह जी पोखाई सख़्त मुतासिर थियण जो इम्कान। पाकिस्तान में कोरोना केस आहिस्ते आहिस्ते घटि थियण लॻा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा मुस्बत केस जी शरह 4.8% रही। मुल्क में 15,13,000 माण्हुनि खे वैक्सीन लॻी चुकी आहे। पंजाब हुकूमत जो ज़बरदस्त फ़ैसिलो। सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी तहत सूबे जे मुस्तहिक़ ख्वाजा सिराउनि खे हर महीने वज़ीफ़ो ॾियण जो ऐलान। शिकारपुर जे कच्ची वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ गुज़िरियल हिकु हफ़्ते खां ऑपरेशन जारी। पुलिस खे का अहम अॻभराई हासिल न थी सघी। जी त नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक। ऐं ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे जॉइन करे थी, उन्हनि खे अमी यकीनन सुञाणियो था ऐं हू मुख़्तलिफ़ टीवी चैनल ते अव्हांखे नज़र ईंदा हूंदा, प्रोग्राम कनि था पिया। अॼुकल्ह हू काफ़ी एक्टिव आहिनि, उन जे ज़हन में खोड़ सारा आइडियाज़ आहिनि। त असांजा जेके नौजवान आहिनि उहे रुॻो सरकारी नौकरियुनि ते छो था डिपेंड कनि, हू ॿियो घणो कुझु करे सघनि था। सो असीं उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं त असांजे नौजवाननि खे छा करणु खपे ऐं कहिड़ी फील्ड में केतिरा मौक़ा मौजूदु आहिनि। सो जेके बि नौजवान असांखे ॾिसनि पिया था, ऐं जेके माण्हू नौजवान ज़रूरी नाहे हुजनि, पर जेके घर वेठे पंहिंजो को नओं बिज़नेस शुरू करणु चाहिनि था, घटि पैसनि में उहो कारोबार कीअं शुरू करे सघनि था या छा, उन्हनि खे ज़रूरु थोरो इंतज़ारु करिणो पवंदो ऐं उन महिमान शख़्सियत सां मुलाक़ात करणी पवंदी, उन जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं। ऐं असांखे उमेदु आहे त अवां उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा त यकीनन अव्हांजी ज़िंदगी में थोरी तब्दीली ज़रूरु ईंदी ऐं थी सघे अवां मुंहिंजा खोड़ जेके नौजवान आहिनि उन्हनि खे एतिरो उत्साह मिले जो हू पंहिंजो कारोबार जेके आहिनि सो शुरू करे सघनि। सो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ अव्हांजी उन्हनि सां करायूं था मुलाक़ात ऐं उन्हनि खां खोड़ सारा जेके आइडियाज़ आहिनि उन्हनि वटि उहे असां शेयर कयूं था। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भली कार। ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे उहे अव्हांजा ॾिठल वेठल आहिनि ऐं खोड़ मरतबा भेरा अवां उन्हनि खे टीवी चैनल ते ॾिसी बि चुका हूंदव ऐं मुख़्तलिफ़ हू जेके तज्ज़िया ऐं तबसरा कंदे नज़र ईंदा आहिनि। उहो इंतिहाई टॉपिक जेके हूंदा आहिनि उहे इंतिहाई अहम हूंदा आहिनि, पर घणनि माण्हुनि जी सम्झ खां मथां बि हूंदा आहिनि। छाकाणि त असां वटि घटि ई माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो इंट्रस्ट हालांकि हुजणु इन तरफ़ खपे, पर घटि हूंदो आहे। बिज़नेस वारी फील्ड सां उन्हनि जो तालुक़ु आहे, बिज़नेस एंकर आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं अमेरिकन फेलो जर्नलिस्ट बि आहिनि। सो अॼु उन्हनि सां असीं कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं। सो ज़ुहैब काका साहब जेके आहिनि उहे अॼु असांजा महिमान आहिनि। ज़ुहैब, असां अव्हांखे द मॉर्निंग ऑफ धरती में भली कार चऊं था। थैंक यू नसीर, थैंक यू तानिया। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, अमी ठीकु आहियो? किथां शुरूआत कयूं? सहाफ़ती सफ़र जो का हुन त हिन जी शख़्सियत जा खोड़ पहलू आहिनि, आहिस्ते आहिस्ते उहे राज़ खोलींदासीं, पर शुरूआत सहाफ़त खां था कयूं। सहाफ़त जो सफ़र कीअं रहियो, हिन बाबति थोरो ॿुधायो। सहाफ़ती सफ़र ख़ैर मुंहिंजी हीअ का पंहिंजी चूज़ थियल फील्ड शुरू खां चइजे त ईअं न हुयो। हीउ मुंहिंजो इरादो बाद में डेवलप थियो त सहाफ़त में अचणु खपे, उनजो हिकिड़ो रीज़न हुयो। आदत इहा हमेशह रही आहे मुंहिंजी ऐं असांजे कुझु वेझनि दोस्तनि जी त कुझु डिफरेंट कजे, का शइ अहिड़ी हुजे जेका ॿियनि वटि न आहे त असां उहा कोशिशि कयूं त उन्हनि ताईं पहुचायूं।
मूं ॾिठो त इंक्लूडिंग जेके वॾा चैनल आहिनि सिंधी मीडिया जा उन्हनि सां गॾु कंहिं बि अहिड़े चैनल ते को बिज़नेस जो प्रोग्राम न हुयो ऐं मैशियत पूरी दुनिया जे अंदरि चाहे अमेरिका हुजे चाहे चाइना हुजे नेम द कंट्री तव्हांजा यूरोपियन कंट्रीज़ हुजनि उन्हनि वटि चाहे यूनिवर्सिटीज़ हुजनि चाहे गवर्नमेंट हुजे चाहे तव्हांजी समाजी ऑर्गेनाइज़ेशन्स हुजनि उन सभिनी वटि जेको टॉप ट्रेंड हूंदो आहे कंहिं बि शइ जो उहो हूंदो आहे मैशियत आहे त बाक़ी सभु शयूं आहिनि इवन जेका पॉलिटिक्स आहे उहा बि हिसो आहे मैशियत जो असांजे माण्हुनि वटि मैशियत जे हवाले सां नॉलेज आहे बिल्कुलु आहे पर नंढी लेवल ते हुई मुंहिंजी कोशिशि इहा हुई त टेलीविज़न चैनल ते हिकिड़ो प्रोग्राम शुरू करणु खपे जंहिंमें आसान लफ़्ज़नि में आसान सिंधी में असां मैशियत खे डिस्क्राइब कयूं मैशियत खे ॿुधायूं बजट छा आहे मैशियत छा आहे इन्फ्लेशन छा आहे नॉर्मली जेकॾहिं मां चवण ते अचां अंग्रेज़ी में डिफाइन करे वञा इन्फ्लेशन खे त शायदि घटि माण्हू सम्झी सघनि पर जेकॾहिं मां उन्हनि खे इहो ॿुधाइण ते अचां त महांगाई छा आहे महांगाई जा ट्रेंड्स कहिड़ा हुजनि था महांगाई वधे छो थी महांगाई घटे छो थी सप्लाई एंड डिमांड जो रूल जेको अक्सर तव्हां ॾिसंदा हूंदा त टेलीविज़न चैनल्स ते डिस्कस थींदो आहे सप्लाई एंड डिमांड जे रूल खे जेसीं असां आसान लफ़्ज़नि में ॿुधायूं नथा त शायदि जेको ॻोठ में वेठल रेड़े ते माण्हू आहे होटल हलाईंदड़ हिकिड़ो होटल वारो आहे या घर में वेठल जेके औरतूं आहिनि जेके घटि पढ़ियल लिखियल आहिनि त उन्हनि जी सम्झ में मुंहिंजे ख़्याल में तेसि ताईं उहा शइ न अचे हा त मुंहिंजो इहो हो बेसिकली हिकिड़ो त हिकु अहिड़ो प्रोग्राम शुरू थियणु खपे सिंधी मीडिया में स्पेसिफिकली जंहिंमें तव्हां आसान लफ़्ज़नि में माण्हुनि खे मैशियत जे बारे में सम्झाए सघो इहो रीज़न हो जंहिंजे करे तमामु बैड एक्सपीरियंसिस रहिया ऐं सुठा बि रहिया ॿई रहिया अच्छा बैड इन हवाले सां जो असांजो जेको माण्हू आहे उहो अञा ताईं मैशियत खे पंहिंजे प्रायोरिटी में न आणे सघियो आहे असां वटि प्रायोरिटी में अचे थी पॉलिटिक्स असां वटि प्रायोरिटी में अचे थो त सोशल इशूज़ छा आहिनि करंट अफेयर्स जा इशूज़ छा आहिनि ॿाहिरि मुल्क में उहा वेंदा मूंखे टॉप प्रायोरिटी ते इकोनॉमी मिलंदी उते जेका एजुकेशन ॾिनी वञे थी उहा बि इकोनॉमी जी ॾिनी वञे थी हिते अच्छा मूंखां पहिरियों ऑलरेडी प्रोग्राम हुयो सिंधी चैनल ते ऑलरेडी हिकिड़ो प्रोग्राम हुयो जंहिंखे शुक्र ज़रदारी कयो पिए उनखां पोइ वरी आऊं आयुसि हुन प्रोग्राम खे मूं कंटिन्यू कयो त हिकिड़ो प्रोग्राम ऑलरेडी इंट्रोड्यूस थी चुको हुयो उनखां पोइ मूं हुनखे कंटिन्यू कयो इंक्लूडिंग धरती या ॿिया जेके चैनल आहिनि सिंधी मीडिया जा उन्हनि ते बि हिन वक़्तु 2011 जी ॻाल्हि न पियो कयां हिन वक़्तु कोशिशि इहा कई वेंदी आहे त प्रोग्रामनि में मैशियत ते ॻाल्हायो वञे पर उन वक़्तु बिल्कुलु बि न हुयो उन वक़्तु मैशियत ते ॻाल्हाइण माना का नई शइ हुई असां जेकॾहिं ॿुधायूं पिया त स्टॉक एक्सचेंज में एतिरा नंबर्स गेन थियनि पिया मूंखे सम्झ में न ईंदो त पोइ जेको हुते ॻोठ में वेठल माण्हू उनजो इन सां छा वञे पोइ उनखे असां अञा आसान करे वियासीं स्टॉक एक्सचेंज खे छॾियो उहो कराची लेवल ताईं आहे कॉटन एक्सचेंज स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान NBP इन्हनि सभिनि जूं ख़बरूं कराची में ॾिठियूं वञनि थियूं पर असांजे आम ॻोठ में नथियूं ॾिठियूं वञनि पोइ असां उनखे चेंज कयो मुंहिंजो पूरो फॉर्मेट चेंज कयो त यार एग्रीकल्चर ते ॻाल्हायो जेको उन्हनि जो ट्रेंड आहे जेको जंहिं मां वधीक ॼाणनि था हारियुनि ते ॻाल्हायो ठेले वारनि ते ॻाल्हायो नंढा नंढा जेके कारोबार आहिनि उन्हनि ते ॻाल्हायूं जेके असांजे इलाइक़नि में शुरू थी सघनि था उन्हनि टेक्निकल शयुनि खे खणी करे पोइ असां अॻिते वधियासीं उन में चैलेंजिस ई आया त प्रोग्राम जी जेका व्यूअरशिप आहे उहा तमामु घटि हूंदी आहे तमामु लिमिटेड हूंदी आहे अच्छा हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो एज़ अ गेस्ट स्पीकर लेक्चर हुयो IBS अखर में त IBS अखर में जेके बिज़नेस जा स्टूडेंट्स वेठल उहे त मूंखे सुञाणनि पिया पर बाक़ी डिपार्टमेंट्स वारा मूंखे नथा सुञाणनि ईअं जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी में या कंहिं ॿी यूनिवर्सिटी जा जेके बिज़नेस स्टूडेंट्स हूंदा सिर्फ़ु उहे ई प्रोग्राम ॾिसनि था मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी हुई या इहो हुजण बि ईअं खपे त जेतिरो मूं हिन प्रोग्राम खे आसान कयो हुयो उन हिसाब सां ॾिसणु सभिनी खे खपंदो हुयो छो जो असां हिन ते हिकिड़ो त सफ़ा आम आसान फहम लफ़्ज़नि में ज़ुबान में हिनखे डिफाइन कंदा हुआसीं ऐं ॿियो इहो हूंदो त इंट्रस्ट पैदा करण जी घणी कोशिशि कंदो हुउसि त आम माण्हू हुन में इंट्रस्ट वठनि त छो बि महांगाई थिए असांजे ॻोठनि में रिपोर्ट्स त ईंदियूं आहिनि हिकु ठेले वारे खां पुछिबो आहे या हुते बीठल ग्राहक खां पुछिबो आहे त तव्हांजी नज़र में महांगाई छो वधी आहे त हू महांगाई ते ॻाल्हाइनि त था हू बेरोज़गारी ते ॻाल्हाइनि त था पर उनजे पोयां रीज़न्स कहिड़ा आहिनि हाणे उन्हनि खे उन तरफ़ अचणु खपे कोशिशि इहा हूंदी हुई पर अञा ताईं ट्रेंड डेवलप थियो आहे इन में का हू न आहे पर का ॿराए न आहे पर अञा ताईं बि हिन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे असांजे सभिनी चैनल्स ते अहिड़ा प्रोग्राम हुजणु खपनि जंहिं तां आम फहम ज़ुबान में मैशियत खे असांजे व्यूअर्स खे सम्झायो वञे मुंहिंजी ज़ाहिरनि में को शक न त मैशियत रीढ़ जी हॾी हूंदी आहे कंहिं बि मुल्क में ज़ाहिर इकोनॉमी पैसो आम माण्हू हुजनि चवंदा आम माण्हू खां चवंदा जंहिंजे खीसे में 4 रुपया हूंदा आहिनि न फैमिली हुजे ॿियो त उनजी अहमियत घणी हूंदी आहे ईअं ई जंहिं मुल्क वटि जंहिं सूबे वटि पैसो हूंदो त उनजी हूंदे अच्छा माशी तजिया निगार जेके आहिनि असां वटि उन्हनि जी बि मुंहिंजे ख़्याल में खोट आहे जीअं तव्हां सियासत ते त कंहिंखां बि ॻाल्हाए सघो था खोर पॉलिटिशियन आहिनि ॿिया आहिनि समाजी अॻवान ॿिया टो ॻाल्हाए था वञनि त गेस्ट लाइनअप करणु ॿियो टियों को मसइलो हूंदो कुझु गेस्ट मां मुंहिंजे ख़्याल में क्रिएट बि कया ऐं अॼु माशाल्लाह उहे सुठनि नालनि सां मुख़्तलिफ़ चैनल्स ते वञनि पिया एग्ज़ैक्टली ईअं आहे इहा वॾी खोट रही असां वटि ओवरऑल अञा ताईं बि आहे इहा असां वटि स्पेसिफिकली जेकॾहिं असां सिंधी ते ॻाल्हायूं सिंधी तमामु घटि आहिनि असां वटि मुआशी तज़िया निगार अच्छा ईअं कोन्हे त
मैशियत पढ़ियल घटि माण्हू आहिनि न, मैशियत पढ़ियल खोड़ सारा आया वेठा आहिनि, प्रोफेसर्स आहिनि यूनिवर्सिटीज़ में, लेक्चरर्स आहिनि वेठा आहिनि, ख़ुदि कुझु स्टूडेंट्स बि अहिड़ा आहिनि जेके सुठो पढ़ी लिखी करे सुठो तर्जो ॾेई सघनि था, पर असां वटि वेही करे चैनल्स ते मुआशी तर्जो ॾियण वारा तमामु घटि आहिनि। लेकिन आउं ॻणण ते अचां न त शायदि आउं हिते ई ॻणे तव्हांखे ॿुधायां थो, 1 2 3 4 शायदि 4 या 5 मुंहिंजे ख़्याल सिंधी में। हा, स्पेसिफिकली जेकर तव्हां हलिया वेंदा एग्रीकल्चर ते त तव्हांखे 15 मिली वेंदा, तव्हांखे जेकर नंढनि बिज़नेसिस ते ॻाल्हाइण चाहींदा थी सघे 5 8 हुते मिली वञनि, पर मैशियत जी ॻाल्हि पियो कयां, इकोनॉमी स्पेसिफिकली जनरली इकोनॉमी ते उन्हनि ट्रेंड्स ते ॻाल्हाइण वारा असांखे मिलनि ई कोन था। पोइ मूंसां इहो इशू थियो त हाणे इहे किथां हथु कजनि, पोइ कोशिशि इहा कईसीं त जेके उर्दू मीडिया ते ऑलरेडी उर्दू स्पीकिंग या ॿिया जेके गेस्ट अचनि था, मूं उन्हनि सां कोशिशि कई त उन्हनि खे आउं टेलीविज़न चैनल ते घुराइणु शुरू कया। कुझु अहिड़ा हुया जेके मुंहिंजा प्रोफेसर्स हुया, मूंखे ख़बर ई त सुठो पढ़ाए सघनि पिया, सुठो ॻाल्हाए बि सघंदा, त मूं उन्हनि खे इंट्रोड्यूस करायो ऐं उहे अॼु माशाल्लाह सुठी लेवल्स ते आहिनि, मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते वञनि बि था, इंक्लूडिंग मुंहिंजी जेका जंहिं यूनिवर्सिटी मां पढ़ियुसि उन यूनिवर्सिटी जा खोड़ सारा प्रोफेसर। अच्छा, इहो बि एड कंदा हलो तानिया, त माना हिननि जो हिन फील्ड में अचणु इन करे बि शायदि थियो जो हिननि जी जेका डिग्री आहे उहा इहा ई आहे। एक्ज़ैक्टली, बिल्कुलु। मुंहिंजो मास्टर्स मुंहिंजी थियल आहे, एमफिल थियल आहे फाइनेंस में, ऐं बिज़नेस जर्नलिज़म सां बि मुंहिंजो वास्तो रहियो। IBM मां मूं बिज़नेस जर्नलिज़म में डिग्री वरिती, त मूं पंहिंजी स्पेसिफिकली फील्ड इहा चूज़ कई। असां वटि थींदो ई आहे त जेकॾहिं केरु जर्नलिस्ट थींदो आहे न, या तव्हां ॾिसी वठो ओवरऑल इंक्लूडिंग उर्दू मीडिया, त उते तव्हांखे जर्नलिस्ट अहिड़ा घटि मिलंदा जिन जी वरी उन ई फील्ड में पढ़ाई थियल हुजे। जीअं आउं अमेरिका हुउसि, नसीर अमेरिका मां थियो, त उते जेकॾहिं असां वेदर न्यूज़ वारा जेके हुते हूंदा हुआ, उन्हनि जी प्रॉपर डिग्रीज़ हूंदी हुई मेट्रोलॉजी में, हू मास्टर्स हूंदा हुआ मेट्रोलॉजी में, कुझु PhD हूंदा हुआ, कुझु MPhil हूंदा हुआ। त मूंखे मुंहिंजे लाइ इहा नई ॻाल्हि कोन हुई, पर शायदि हितां जे माण्हुनि लाइ नई ॻाल्हि हुजे त जंहिं फील्ड में अव्हां कमु कयो पिया उन फील्ड जी पढ़ाई बि ज़रूरी आहे अव्हांजे लाइ। हीअ जेके हादसाती अची था वञनि, इन्हनि जे करे तमामु घणी जेका क्वालिटी आहे उहा कंप्रोमाइज़ थिए थी। अच्छा, इन ते यादि पियो अचे त अॼुकल्ह हिकिड़ो सोशल मीडिया ते मूं ॾिठो पियो कंहिं ॾाढो सुठो लिखियो, चई जेके TV एंकर्स आहिनि ख़ासि तौर ते पॉलिटिकल शोज़, ही एॾो तेज़ छो ॻाल्हाईंदा आहिनि, छा अॻियां जेके ॿुधंदड़ आहिनि उहे बुढ़ा आहिनि या उन्हनि ते जेको ट्रेंड ॾिसो न साउंड कहिड़ा कहिड़ा थी विया आहिनि। हिकिड़ो त कैमरा खणी अव्हां कंहिंजे बि ब्यूटी पार्लर में, कंहिंजे घर में, दुकान में, होटल में घिड़ी था वञो, अव्हां छापा मार टीम न आहियो, जेको असांखे हुते ट्रेनिंग में सेखारे वियो त किथे बि को बि जेकॾहिं ग़लति कमु थिए पियो तव्हांजो कमु आहे रिपोर्ट करणु, देन उते कार्रवाई करणु, जेके बि कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जो कमु। पर असां वटि त जंहिंजे हथ में अॼुकल्ह माइक ऐं कैमरा आहे, उहो त पाण खे हर इदारे खां मथां हूंदो, सम्झे जिते दिलि चाहे हलियो वञे। त इन हवाले सां तव्हांजो ॿाहिरि जो एक्सपीरियंस कीअं रहियो, त छा उते मीडिया जो ट्रेंड इहे? न, बिल्कुलु न, उते ट्रेंड इहो न आहे। उते इन्वेस्टिगेशनल स्टोरीज़ मूं बि उते कयूं हुयूं, ऐं छापामार टीम जो हिसो आऊं हुयुसि, पर उते छापो कीअं लॻंदो उहो मां ॿुधाए थो छॾियां। उते छापो इहो हूंदो त असांखे वञिणो हूंदो जिथां असांखे जंहिं शइ जी रिपोर्ट आहे, असांखे उते वञिणो आहे, पंहिंजी कैमरा फिक्स करणी आहे, चुप करे वेही रहणो आहे, और उते जेको कुझु थिए पियो जस्ट उहो रिकॉर्ड थींदो, ऐं तव्हांखे अची करे ऑफिस में पोइ उन मां जेके सेंसिटिव शयूं आहिनि उहे हटाइणियूं आहिनि, बाक़ी जेके कम जूं शयूं आहिनि उहे तव्हांखे खणणियूं आहिनि। ईअं न आहे तव्हां कैमरा कुल्हे ते खईं था, माइक हथ में खईं था, काई पिया, उते ई न हूंदो। मूंखे यादि आहे हिकिड़ी असां स्टोरी उते कईसीं, गैस हिकिड़ी फील्ड हुई, उन गैस फील्ड जे मथां इल्ज़ाम इहो त राति जे टाइम हू पंहिंजो उहो बर्नर ऑन कनि था जंहिंसां धुओं तमामु घणो निकिरे थो ऐं एनवायरमेंट में पॉल्यूट थिए थो। त असां उते मूं ॾिठो त उन स्टोरी खे कवर करण लाइ न उते जेका एनर्जी हुई एंकर्स जे अंदरि, रिपोर्टर्स जे अंदरि या कैमरामैन जे अंदरि, उहा ई एनर्जी हुई जेका हितां जे घिड़ी अंदरि वेंदड़ साफ़ जे अंदरि हूंदी आहे, एनर्जी उहा ई हुई, पर कवर करण जो तरीक़ेकार चेंज हुयो। असां राति जो वियासीं 3 वॻे उते वञी करे पंहिंजी वैन जेका चैनल जी उते उहा लॻाईसीं, सॼा कैमरास वग़ैरह मुख़्तलिफ़ एंगल्स ते असां लॻायासीं जीअं उन्हनि खे ख़बर न पवे त छा पियो थिए, जस्ट पंहिंजो इहो सबूत कलेक्ट करण लाइ त हा वाक़ई राति जो बर्नर ऑन थिए पियो जंहिंमां धुओं तमामु घणो निकिरे थो, जंहिंसां एनवायरमेंट ख़राबु थिए थो। असां जस्ट उनखे रिकॉर्ड कयो आहे, आया आहियूं, ऐं ॿिए ॾींहुं उनखे स्टोरी खे असां ब्रेक कयो आहे, ऐं पूरो ॾींहुं उहा स्टोरी ब्रेकिंग में रही। उन्हनि जी नेक्स्ट डे ते कोर्ट में पेशी थी आहे, इंक्लूडिंग फेडरल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, ऐं जेके उन फैक्ट्री जा जेके मालिक हुया उन्हनि सभिनी जो तमामु पुरसकून तरीक़े सां हिते गिचे में फिट थी वेंदा आहिनि। ताज़ो तव्हां वाक़ियो ॾिठो हूंदो न, हिकिड़ा जेके छापा मारनि जा ईअं चवनि लीडर आहिनि, उहे सरेआम हिकिड़े माण्हू ते जंहिं ते इल्ज़ाम आहे बसि साबित करण में त कोर्टुनि जो कमु, और सरेआम उनखे चंबा वेठो करणु, एंकर जो कमु, सहाफ़ी जो कमु, कंहिंखे चंबो हणणु, इहो ॾिसी असां छिरकी वेंदा आहियूं त हीअ पाकिस्तान में कहिड़ी सहाफ़त आहे, हीअ छा पियो थिए। अच्छा, ॿाहिरि ईअं बिल्कुलु बि न आहे, ऐं अव्हांजा सुठा एक्सपीरियंसिस रहिया हूंदा। नंढियुनि शयुनि खे अहमियत ॾाढी ॾींदा आहिनि, कुते खे जेकॾहिं धकु लॻी थो वञे, ॿिली खे जेकॾहिं कुझु थी थो वञे त हू उनखे बि ॾाढो सेंसिटिव अंदाज़ सां पेश कंदा आहिनि। एतिरे क़दुरु जो जंहिंजो उहो हूंदो आहे डॉग या कैट, उहो पाण बीमार थी करे हॉस्पिटलाइज़ बि थी वेंदो आहे, त यार मुंहिंजे बेबी खे छा थी वियो, उते ॿाहिरि ॾाढो इन क़िस्म जो वर्क थिए थो, ऐं उन्हनि शयुनि खे कवर करिणो पवे थो। हिते उनजे बिल्कुलु उबतड़ आहे। हिते सहाफ़त खे तव्हां ॾिसो, उहा ई ॻाल्हि छापामार या तेज़ ॻाल्हाइण, माण्हुनि खे पाण में विढ़ाइण, असेंबली में जेकी वेड़ थिए थी, उन सां अॼुकल्ह ॾिठो अथव त उन सां मयार केॾो किरियो आहे जो आम माण्हुनि जो वेसा बि खजंदो पियो वञे।
अॼुकल्ह माना सच पुछो त ॿुधाईंदे बि ॾाढो अजीब थो लॻे अच्छा न हिन शइ खे आउं ज़रूरु चवंदुसि त अवां 8 वॻे तव्हां हिकिड़ो चैनल खोलींदा न उन ते तव्हांखे लॻंदो पाकिस्तान शायदि अलाए छा थी वियो वॾो को मसइलो थी वियो आहे एक्ज़ैक्टली तव्हां उन टाइम ते ॿियो चैनल लॻाईंदा एॾो कूल हूंदो तव्हांखे लॻंदो कुझु बि न थियो आहे हुकूमत जे बारे में बि आहिनि कुझु प्रो गवर्नमेंट लॻा पिया आहिनि कुझु एंटी गवर्नमेंट लॻा पिया आहिनि कुझु प्रो एस्टेब्लिशमेंट कुझु एंटी इहे सभु हिकिड़े लेवल ते नथा हलनि ऐं अच्छा ॿाहिरि वरी आहे त हुते स्टैंडर्ड्स आहिनि तव्हांजो लिमिटेशन्स आहिनि तव्हां फ्री आहियो पर हिन दायरे जे अंदरि हिते को दाइरो न आहे कढियल हुकूमत जे पारां हुते हुकूमत जा स्टेट लॉज़ आहिनि जेके तव्हांखे फॉलो करणा पवनि था असांखे उते शुरू में उन्हनि सेखारियो इहो पूरा 2 हफ़्ता असांजा उते लेक्चर्स थिया ट्रेनिंग्स ॾिनियूं हुयूं बाक़ाइदा त तव्हांजो लिमिटेशन्स छा आहिनि हिन खां तव्हांखे ॿाहिरि नाहे निकिरणो इन जे अंदरि रही करे तव्हां पूरा आज़ादु अच्छा सोएब हाणे खोड़ सारा अहिड़ा खोड़ साफ़ी अहिड़ा हूंदा नौजवान छोकिरियूं छोकिरा जेके अव्हांखे ॾिसंदा हूंदा या हिन फील्ड सां लाॻापियल हिन फील्ड में अचणु चाहींदा हूंदा त उन्हनि जे लाइ कीअं था ॾिसो स्पेशली सिंधी मीडिया में केतिरा मौक़ा आहिनि एज़ ए करियर हू इनखे जॉइन करे सघनि था या न अव्हांजो एक्सपीरियंस छा रहियो उन्हनि खे हिमथाईंदो या उन्हनि में मायूसी त ऑलरेडी तमामु घणी आहे त अव्हांजो छा व्यूज़ आहिनि ॿ राय आहिनि ठीकु आहे सिंधी मीडिया में अचणु खपे इन में को शक न आहे अव्हांखे पंहिंजो पाण खे मञाइणु खपे मायूसी जी ॻाल्हि बिल्कुलु कोन कंदुसि पर थोरो हिन में वार्निंग्स बि ज़रूरी आहिनि उहे वार्निंग्स मां ॾींदो हलंदुसि एज़ ए कैरियर अव्हां हिनखे जॉइन नथा करे सघो जेकॾहिं सिंधी मीडिया खे ईअं आउं न पियो चवां त मीडिया खे सिंधी मीडिया सिखण जे हिसाब सां तमामु वॾो प्लेटफॉर्म आहे अव्हां अचो हिते सिखो पंहिंजो पाण खे तव्हां हिते ट्रेन कयो तव्हां पंहिंजो पाण खे हिते पॉलिश कयो जंहिं ॾींहुं तव्हां सम्झो था तव्हां बहितर आहियो सोशल मीडिया पई आहे यूट्यूब पियो आहे तव्हांजी उर्दू मीडिया पई आहे तव्हांजी अंग्रेज़ी मीडिया पई आहे तव्हां पोइ स्विच थी वञो तव्हां बहितर उन जॻह ते छो जो लाज़मी आहे नसीर साहिबु थींदो या त अव्हां जेकॾहिं अॼु हिकु नंढी लेवल ते त तव्हांजूं ज़रूरतूं बि आहिस्ते आहिस्ते वधंदियूं आहिनि छो जो ही रीजनल चैनल्स आहिनि हिते पघारूं बि मुनासिबु हूंदियूं आहिनि हिते पर्क्स एंड बेनिफिट्स जेके पाण चऊं था उहे मुनासिबु हूंदा आहिनि ऐं तव्हां आख़िर केतिरो अरसो उन शइ सां कंटिन्यू करे सघो था या पंहिंजे पर्सनल परसेप्शन जो ॿुधायां त डेफिनेटली अव्हांखे हिकु ॾींहुं हिनखे या त पार्ट टाइम करिणो पवंदो हिनखे तव्हां एज़ ए कैरियर न बल्कि हिनखे तव्हां शौक़ु वारे अंदाज़ में छो जो तव्हां एतिरी महिनत कई आहे जेकॾहिं मूं 2010 खां वठी करे 2021 ताईं जेकॾहिं 12 साल लॻाया आहिनि त डेफिनेटली आउं हिन फील्ड सां मुंसलिक त रहणु चाहींदुसि पर मूंखे ख़बर आहे त हाणे जेके मुंहिंजियूं ज़रूरतूं आहिनि जेके मुंहिंजूं नीड्स आहिनि मुंहिंजूं वांट्स में कन्वर्ट थियूं आहिनि ऐं जेके मुंहिंजूं वांट्स नीड्स में कन्वर्ट थियूं आहिनि त उन्हनि खे साम्हूं रखंदे करे मां थी सघे थो हिनखे एज़ ए कैरियर अॻियां खां कंटिन्यू न कयां पर एटलीस्ट जेके शुरूआती 4 खां 5 साल हुया उनमें इन में को शक कोन्हे त उनमें असां रगड़ा बि खाधा उनमें असां ॾाढी ख़तरनाक क़िस्म जी रिपोर्टिंग बि कई उनमें असां पंहिंजा कॉन्टेक्ट बि ठाहिया उनमें रोडनि ते बीही करे असां रिपोर्टिंग बि कई आहे उनमें डेस्क ते वेही करे असां ख़बरूं बि ठाहियूं आहिनि उनमें असां एज़ एन एंकर कमु बि कयो आहे त इहे सभई फील्ड्स जॾहिं मां कवर करे था वञूं या अव्हांखे जीअं हीअं लॻे थो त अच्छा मुंहिंजियूं प्रायोरिटीज़ बि हुयूं इन करे आउं कॾहिं उर्दू मीडिया में न वियुसि या आउं कॾहिं ॿाहिरि वरी वापसि न वियुसि मुंहिंजियूं प्रायोरिटीज़ अलॻि हुयूं ऐं हर कंहिं माण्हू जूं प्रायोरिटीज़ अलॻि हुजनि थियूं हिते जेकॾहिं केरु अचे थो सिंधी मीडिया खे एज़ ए कैरियर जॉइन करण लाइ त उनखे करण इहो खपे त हू भली हुनखे इनखे एज़ अ कैरियर जॉइन करे पर सिंधी मीडिया में वधीक कंटिन्यूटी मुंहिंजे ख़्याल में हू न रखे हू कुझु ॿियूं शयूं करे मिसाल जी ॻाल्हि अव्हां जेकॾहिं एज़ अ बिज़नेस एंकर अचो था त अव्हां बिज़नेस खे त प्योरली सम्झो न छो जो अव्हां त एंकर थी विया हाणे ऐं अव्हां हर फील्ड जे माण्हू सां मिलंदा अव्हां हर जेका बि हिन फील्ड सां रिलेटेड बिज़नेस आहे उन बिज़नेस जे बारे में मूंखे ॼाण हूंदी जेकॾहिं मूंखे ख़बर आहे इन्फ्लेशन छो वधे पियो छो घटे पियो डिमांड कहिड़ी शइ जी आहे त एटलीस्ट पोइ मुंहिंजे अंदरि इहे गुर हुजणु खपनि त आउं पंहिंजे तौर ते को न को बिज़नेस शुरू करे सघां गॾो गॾु इहो बि खोड़ माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी तूं अमेरिका कीअं वञी सघनि था अप्लाई कीअं कबो आहे उहो मीडिया में तव्हां ॿुधायो त कीअं अची सघनि था बिज़नेस त ज़रूरु सम्झणु चाहींदासीं त असांजो हर माण्हुनि जी ख़्वाहिश आहे त मूंखे सरकारी नौकिरी मिले इहो ट्रेंड आहे हिनखे असीं कीअं ख़तमु करे ऐं बिज़नेस तरफ़ माण्हुनि खे आणियूं इहो ऐं ज़ुहैब जी पसंदि नापसंदि छा आहे उन ते बि ज़रूरु ईंदासीं पर ब्रेक जो टाइम थिए पियो न जी त नाज़रीन हाणे टाइम थियो नंढी साईं मतिलबु नंढे शॉर्ट ब्रेक जो वापसि मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं जी त ज़ुहैब ॿुधायो जेके माण्हू ॿाहिरि वञणु चाहिनि था अमरीका ख़ासि करे त उन्हनि जे लाइ छा प्रोसीजर आहे कीअं वञणु वेंदा उहा अच्छा न सिर्फ़ु अमेरिका यूरोप रशिया ऐं अव्हांजा अञा कुझु स्कैंडिनेवियन कंट्रीज़ या अव्हांजा जेके हिन वक़्तु पंहिंजे सेंट्रल एशियन कंट्रीज़ आहिनि इन्हनि सभिनी में अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि सिर्फ़ु जर्नलिस्ट लाइ न जेके छोकिरा ऐं छोकिरियूं कंहिं यूनिवर्सिटी में
फर्स्ट या सेकेंड सेमेस्टर करे था वठनि उन खां पोइ थर्ड ऐं फोर्थ सेमेस्टर ऐं फिफ्थ सेमेस्टर ॿाहिरि वञी करे हू पढ़ी सघनि था पढ़ी सघनि था सही ऐं एॾियूं त अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि जेकॾहिं असांजा छोकिरा छोकिरियूं उनखे टैप करण था अचनि त मुंहिंजे ख़्याल में अपॉर्चुनिटीज़ वधीक हूंदियूं असांजा छोकिरा घटि हूंदा ऐं छोकिरियूं घटि हूंदियूं सो मुंहिंजे ख़्याल में इन लाइ अप्लाई करण जो तमामु ईज़ी वे आहे कुझु वेबसाइट्स आहिनि कुझु गवर्नमेंटल कुझु ऑर्गेनाइज़ेशनल वेबसाइट्स आहिनि उन्हनि खे माण्हू विज़िट कंदो रहे गूगल खे मां पंहिंजो सुठे में सुठो दोस्त ठाहे छॾियो ऐं त ईअं चवंदो आहियां ॾिसो असां सॼो ॾींहुं मोबाइल हलायूं था इंटरनेट हलायूं था फेसबुक हलायूं था यूट्यूब बि ॾिसूं था जेकॾहिं हिकिड़ो कलाकु या 1.5 कलाक मां गूगल खे पंहिंजो दोस्त ठाहे छॾियो किताब बि पंहिंजा दोस्त हूंदा आहिनि ईअं मां चवंदो आहियां तव्हां गूगल खे बि दोस्त ठाहियो गूगल ते मां कुझु बि लिखो था उनजे लाइ तव्हांखे अलाए केतिरा सारा रिज़ल्ट्स मिली था वञनि तव्हां स्कॉलरशिप लिखंदा थाउज़ेंड्स ऑफ वेबसाइट्स आर देयर तव्हां लिखंदा मूंखे ॿाहिरि कीअं वञिणो आहे हर रिक्वायरमेंट हर एलिजिबिलिटी तव्हांजे साम्हूं खुली ईंदी एज़ अ जर्नलिस्ट वञिणो आहे सभु प्रोग्राम तव्हांजे साम्हूं अची वेंदा अपॉर्चुनिटीज़ लिखंदा त अपॉर्चुनिटीज़ जे हवाले सां खोड़ सारियूं साइट्स अची वेंदियूं अव्हांजे प्रोग्राम में ही जॾहिं मां हिनखे अपलोड कयो डिस्क्रिप्शन में आऊं तव्हांखे 4-5 वेबसाइट्स ॾेई छॾींदुमि उहे तव्हां हुन में अपलोड करे छॾियो जेकॾहिं केरु हुनखे अलॻि सां विज़िट करणु चाहे त उन में पोइ अव्हां उन प्रोग्राम जी लिंक खे क्लिक कंदा एलिजिबिलिटी क्राइटेरिया चेक कंदा ऐं उन में तव्हां अप्लाई कंदा जीअं असांजो हुयो जीअं मुंहिंजो हुयो जीअं नसीर साहिब जो हुयो त हिन में तव्हां जेकॾहिं एलिजिबल आहियो त तव्हांखे हिकिड़ी टेस्ट ॾियणी पवंदी आहे टेस्ट खां पोइ तव्हांजो प्रॉपर इंटरव्यू थिए थो इंटरव्यू खां पोइ हिकिड़ो फाइनल इंटरव्यू थिए थो तव्हांजो हुन में एम्बेसी में उन खां पोइ तव्हां जो वीज़ा लॻी थो वञे तव्हां ॿाहिरि लिया था वञो त ॾाढो ईज़ी आहे चाहे स्टूडेंट हुजे चाहे वर्किंग लेडी हुजे तानिया हाणे खोड़ सारा दोस्त हूंदा असां त हिक ॿिए खे सुञाणियूं था पर उहे जेके ज़ोहिब खे जॾहिं स्क्रीन ते ॾिठो बिज़नेस जा प्रोग्राम कंदे अॼु बि पाण हुन ते बिज़नेस ताईं मोस्टली घणो ॻाल्हायूं पिया त उहे सोचींदा हूंदा चवंदा त ॾाढो ख़ुश्क त तव्हां छा नेचुरल हीअं आहियो छा मूंखे पसंदि आहे छा पसंदि आहे मूवीज़ ॾिसंदा आहियो गाना ॿुधंदा आहियो ॻाईंदा आहियो शाइरी सां लॻाओ अथव किताब पढ़ो था माण्हुनि खे थोरी ख़बर त पवे इहो सभु कुझु कंदो आहियां बसि ख़ुशि न आहियां अॼुकल्ह माण्हू वाकई ख़ुशि न आहियां ख़ुश्क न आहियां ख़ुश्क न आहियां अच्छा फील्ड एरिया इसमें बिज़नेस ही फील्ड एरिया यकीन कयो अच्छा इनखे बि ख़ुश्क असां वटि कयो वियो आहे न बेसिकली ही दुनिया में ख़ुश्क न आहे ही सही जेको बिज़नेस पढ़े थो जेको बिज़नेस ॿुधाए थो उहो बेसिकली जिन प्रोसेसिस मां उहो गुज़रंदो आहे मुंहिंजे ख़्याल में वधि खां वधि एंटरटेनिंग उनखे ई हुजणु खपे उहो कीअं असां असाइनमेंट्स ठाहींदा आहियूं असां क्विज़िस कंदा आहियूं असां गॾियल प्रेज़ेंटेशन्स ॾींदा आहियूं त यूनिवर्सिटीज़ में असांजा 10-10 15-15 ॼणनि जा ग्रुप हूंदा आहिनि वरी हर सेमेस्टर में ग्रुप चेंज थी वेंदो आहे त सोचो असां केतिरा सोशल हूंदा आहियूं पूरे क्लास में जेकॾहिं क्लास में 40 स्टूडेंट्स आहियूं त 40 जा 40 पाण में ईअं इंटरलिंक्ड हूंदा आहिनि जीअं की हिकिड़ी फैमिली चलो भला तानिया खे असांखे ॾिसण खे कीअं ख़बर पए त ज़ोहिब ख़ुश्क न आहे या उनखे म्यूज़िक पसंदि आहे पोइट्री पसंदि आहे कीअं ख़बर पए बिल्कुलु मूंखे म्यूज़िक बि पसंदि आहे मूंखे शाइरी बि पसंदि आहे ऐं न सिर्फ़ु पढ़ंदो आहियां बल्कि दोस्तनि सां शेयर बि कंदो आहियां असां सां कंदो हाणे असां सां तानिया मौक़ो आहे मौक़ो बि आहे महल बि आहे मुनासिबत बि आहे अच्छा हिकिड़ी वॾी ख़ामी चइजे या मुंहिंजी कमज़ोरी चइजे मूंखे फाइनेंस ऐं पैसनि खां सवाइ बाक़ी ॿियूं शयूं घटि यादि रहंदियूं आहिनि चलो बिज़नेस जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं पर मूंखे यादि न रहंदी आहे ऐं ॾिसी करे पढ़ी करे ॿुधाए सघां थो नाज़रीन जे लाइ अव्हां जे लाइ ॾिसी करे पढ़ी करे ॿुधाए सघां थो पर मूंखे यादि न रहंदी आहे उहा ऐं इन ॻाल्हि इन मामले में नसीर साहब शाइरी में अव्हां जी चॉइस छा आहे बिल्कुलु तानिया ख़बर त पवे हिकिड़ो शेर आहे जेको तव्हांखे लॻंदो त मायूसी आहे सभु कुझु ऐं परेशानी आहे पर उहो ईअं न आहे उहो शेर हुनजो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे फैज़ फैज़ इंक्लूडिंग फैज़ अहमद फैज़ साहिब ॿिया खोड़ सारा मुंहिंजा पसंदीदा शाइर आहिनि ऐं शाह बि पढ़ंदो आहियां यादि कोन करे सघंदो आहियां पर पढ़ंदो आहियां इक़बाल खे बि पढ़ंदो आहियां साहिर खे बि आउं पढ़ंदो आहियां साहिर तमामु सुठी पर्सनैलिटी पंहिंजी ज़िंदगी में हू रहिया सो उर्दू हिकिड़ी पोइट्री आहे उहा मूंखे ॿुधायां थो नाज़रीन जे लाइ ऐं उहो नाज़रीन जे लाइ पियो डेडिकेट कयां अव्हां ॿिन्ही जे लाइ न साड़ी तो कोई इज्जत ही काई नहीं खैर अवां भी उनमें अची विया इस वक्त तो यूं लगता है अब कुछ भी नहीं है वाह इस वक्त तो यूं लगता है अब कुछ भी नहीं है महताब ना सूरज ना अंधेरा ना सवेरा वाह आँखों के दरीचों पे किसी हुस्न की चिलमन और दिल की पनाहों में किसी दर्द का डेरा मुमकिन है कोई वहम था मुमकिन है सुना हो गलियों में किसी चाप का एक आखिरी पहर शाखों में ख्यालों के घने पेड़ की शायद अब आके करेगा न कोई ख्वाब बसेरा एक बेर ना एक महर ना एक रब्त ना रिश्ता तेरा कोई अपना ना पराया कोई मेरा माना कि ये सुनसान घड़ी सख्त कड़ी है माना कि ये सुनसान घड़ी सख्त कड़ी है लेकिन मेरे दिल ये तो फ़कत एक ही घड़ी है हिम्मत करो जीने की तो एक उम्र पड़ी है हिम्मत करो जीने की तो एक उम्र पड़ी है जेकर हम पॉजिटिव सोचींदा जेकर हम स्ट्रेस सोचींदा पूरी उम्र मायूस ऐं जेस ताईं हिकु हिकु साह आहे माण्हू खे हिम्मत सां अॻिते वधणु खपे अच्छा थोड़ा बिज़नेस जे बारे में ॻाल्हाईंदासीं वरी
इंटीरियर सिंध में ॾिठो वियो आहे त ॾिसो जेके अमां हिन नौजवान प्रोग्राम खे आहिनि, वधि खां वधि ख़ुश्क कयो पिया पोइ हीअ हिन प्रोग्राम जी पोइ ड्यूरेशन घटि थी वञे असीं किथे न अची वञनि। उहो ई त नंढा नंढा कारोबार शायदि तव्हांजे ज़हन हाँ में नंढा नंढा जेके कारोबार आहिनि, मां ग्रेजुएट अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके घर में वांदा वेठा आहिनि छो त असांखे गवर्नमेंट जॉब मिलंदी, आसरे ते वेठा आहिनि त गवर्नमेंट जॉब मिलंदी, त हू प्लैनिंग में वेठा आहिनि। उन्हनि खे इहे ख़बर न आहे त हीअ जेके नंढा नंढा बिज़नेस आहिनि उहे बि असांजे माशरे में आहिनि, उहे बि असीं करे सघूं था। इहे थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो। अच्छा इन में जीअं फिगर्स पाण ऑफ द शो पाण कोट कयूं पिए त कुझु 8-10 साल पहिरियां 22 लख, मुंहिंजे ख़्याल में हाणे उहा साॻी फिगर 1 करोड़ खे क्रॉस करे चुकी आहे। बिल्कुलु 1 करोड़ खां मथे अहिड़ा नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि जेके हिन वक़्तु पंहिंजी पढ़ाई पूरी करे ऐं वांदा वेठल आहिनि। आसरे ते। सभ खां वॾो अलमियो तानिया नसीर उहो ई आहे त असां वटि जेका औरत आहे, जेका गर्ल आहे, छोकिरी आहे, उहे वांदियूं थी करे वञी घर वेहनि थियूं। मुंहिंजी पंहिंजी फैमिली जो एग्ज़ाम्पल आहे। मुंहिंजी वालदा उहा हाई स्कूल टीचर रिटायर थी, उन सॼी ज़िंदगी जॉब कई, असांखे पालियो बि सही। मुंहिंजी पंहिंजी वाइफ उहा डॉक्टर आहे ऐं उहा हिन वक़्तु वर्किंग लेडी आहे। असां ॿार बि संभालियूं था, हू पंहिंजी जॉब बि करे थी, उन ॿिन्ही शयुनि खे असां बैलेंस करे हलण जी कोशिशि कयूं पिया। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं आउं ॻाल्हायां पियो त नाज़रीन खे बिल्कुलु न सोचणु खपे त आउं सिर्फ़ु छोकिरनि जी ॻाल्हि कयां पियो, ऐं 50-50 जी ॻाल्हि कयां पियो, ऐं 50% रेशो जी ॻाल्हि कयां पियो। जेतिरो आउं छोकिरनि जे बारे में ॻाल्हायां पियो ओतिरो आउं छोकिरियुनि जे बारे में बि ॻाल्हायां पियो। त हिकु छोकिरे ऐं छोकिरी खे एम्पावर थियणु ॾाढो ज़रूरी आहे। असां वटि सभ खां बेसिक प्रॉब्लम इहो आहे, शायदि तव्हां उन ॻाल्हि सां ॿई एग्री कयो, उहो इहो आहे त जॾहिं यूनिवर्सिटी में एंट्री टेस्ट जी सिलेक्शन हूंदी आहे, सिलेक्शन जो ॾींहुं हूंदो आहे, उन ॾींहुं थींदो छा आहे, मूंखे जीअं मुंहिंजे माइटनि मुंहिंजे दिमाग़ में विझी छॾियो त मूंखे इंजीनियर थियणो आहे, नसीर जे दिमाग़ में आयो त हिनखे डॉक्टर थियणो आहे, अव्हांजे ज़हन में आयो तव्हांखे IT में वञिणो आहे, त असां पंहिंजी पहिरीं प्रायोरिटी हमेशह उहा लिखंदा आहियूं जंहिंमें असांखे वञिणो आहे, असांजो इंट्रस्ट आहे। सेकेंड लिखंदा आहियूं थर्ड, या सेकेंड थर्ड, वाए सेकेंड थर्ड। मुंहिंजे ज़हन में इहो हूंदो आहे त पाकिस्तान जे अंदरि ई निज़ाम ई कहिड़ो आहे जंहिंमें तव्हांखे 10 लिस्ट में अंदरि चॉइसूं ॿुधाइणियूं थियूं पवनि। अच्छा माना 10 वारी जेकी आहे, जेकॾहिं उन में हलियो वञा, 5 में हलियो वञा, न मुंहिंजो इंट्रस्ट ई न आहे उहा। मुंहिंजो इंट्रस्ट ई उहा आहे जेके मूं टॉप ते रखी ऐं सेकेंड ते रखी ऐं शायदि थर्ड वारी बि। बाक़ी उन खां हेठि जेके 7 चॉइसिस आहिनि मां शायदि उन में पढ़ी बि न सघां। पोइ मूंखे छो जो 10 चॉइसूं लिखणियूं आहिनि, मूंखे इस्लामियात बि लिखणी पए थी, मूंखे सिंधी बि लिखणी पए थी, जॾहिं त सिंधी में मूंखे वञिणो ई कोन्हे को। थिए छा थो, जॾहिं एंट्री टेस्ट क्लियर कयो था ऐं कॉम्पिटिशन जे अंदरि असां वटि यूनिवर्सिटीज़ बि घटि आहिनि, सिधी ॻाल्हि आहे। त यूनिवर्सिटीज़ जेकॾहिं घणियूं हुजनि, हर डिवीजन में यूनिवर्सिटीज़ हुजनि 2-2, 3-3, पोइ त इहो प्रॉब्लम थिए ई न। हर कंहिंखे पंहिंजी इंट्रस्ट वारी फील्ड मिली वञे। ऐं ख़ासि करे हुकूमत जो इहो हूंदो आहे त हुकूमत खे सभिनी फील्ड्स जे बारे में आगाही ॾियणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। असां वटि थिए कोन थो। पोइ थिए छा थो, जेका मूं फील्ड रखी उहा मूंखे कोन मिली। उहो 5 नंबर ते जेका मूं लिखी हुई सॉफ्टवेयर इंजीनियर वारी, जंहिंमें मुंहिंजो ज़हन ई कोन थो कमु करे, उहा मूंखे मिली वई। ऐं सोचे सघो था त इहो ई वक़्तु हूंदो आहे तव्हांजो या बहितर थियण जो या ख़राबु थियण जो। हाणे अचूं त सजेशन्स त छा करे सघनि था नौजवान, केतिरियूं एतिरियूं नौकरियूं त आहिनि कोन, छा कनि घटि पैसनि में सुठा कारोबार। अॼुकल्ह ऑनलाइन बिज़नेस आहे, IT जा एतिरा शॉर्ट कोर्स आहिनि, उन मां सुठो नाणो कमाए सघनि था, उनमें कुझु तजवीज़ कंदा? ट्रेंड्स ते पाण ॻाल्हाईंदासीं। दुनिया जे अंदरि ट्रेंड छा आहे? दुनिया जे अंदरि टॉप ट्रेंड जेको हिन वक़्तु हले पियो इंक्लूडिंग पाकिस्तान, उहा IT आहे नंबर 1 ते। जेकॾहिं आउं अप्लाई कयां, नसीर अप्लाई करे, हिकु डॉक्टर अप्लाई करे, तानिया अप्लाई करे, इंजीनियर अप्लाई करे ऐं IT वारो अप्लाई करे, त पूरी दुनिया IT वारे खे पहिरियां। अच्छा, हिते मां ॾिसंदड़ खे ॿुधाईंदो हलां त ज़ुहैब न सिर्फ़ु उन ते ॻाल्हाए पियो, पर पाण तजुर्बा बि करे चुको आहे, नंढा नंढा बिज़नेस पाण कया आहिनि, IT सां अॼुकल्ह रिलेटेड आहिनि, तॾहिं चवंदो तूं सुठो उन ते सजेस्ट करे। टाइम बि असां वटि घटि आहे। बिल्कुलु, हिनखे आउं शॉर्ट में ॿुधाईंदो हलां त IT हिन वक़्तु टॉप ट्रेंड ते आहे। सेकेंड ते तव्हांजी आहे नर्सिंग फील्ड पूरी दुनिया जे अंदरि, थर्ड ते डॉक्टर्स आहिनि, फोर्थ ते पोइ कुझु ॿियूं फील्ड्स अचनि थियूं अकाउंटिंग जूं ऐं कुझु मिलाए करे 10 अहिड़ा शोबा हूंदा आहिनि जेके पूरी दुनिया में उन में ट्रेंड में हूंदा आहिनि। हिन वक़्तु टॉप ट्रेंड ते IT आहे। IT जे अंदरि खोड़ सारी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां घर वेठे करे सघो था। थोरा नंढा फिगर्स ॾींदो हलां जंहिं मां मुंहिंजे ख़्याल में व्यूअर्स वधीक सम्झी वेंदा ॻाल्हि। पेंडेमिक खां पहिरियां पाकिस्तान जे अंदरि 20 लख फ्रीलांसर्स हुया IT जे अंदरि। पेंडेमिक खां पहिरियां कल्ह ई चोरी जा फिगर्स तव्हांखे ॾियां त 80 लख खां मथे आहिनि। त तव्हां सोचे सघो था त पेंडेमिक जे दौरान, यानी हिन हेॾे सारे कोरोना जे दौरान बि 60 लख फ्रीलांसर सिर्फ़ु पाकिस्तान में वधिया आहिनि। पर अञा इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त इहे घटि आहिनि, कमु हिन खां तमामु घणो आहे, इहे माण्हू तमामु घटि आहिनि। सिंध जी स्पेसिफिकली आउं ॻाल्हि कंदुमि छो जो आउं सिंधी आहियां, रहां सिंध में थो, त इन जी जेका मूं वटि डेटा आहे उहा मौजूदु आहे। सिंध जे अंदरि तव्हांजा हिन 80 लख मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 20% आहिनि, 80% न आहिनि हिते, उहे पंजाब में आहिनि। पंजाब जे अंदरि वरी असां जेकॾहिं लाहौर खे ॾिसूं त लाहौर हिकिड़े पासे, पूरो सिंध हिकिड़े पासे, केॾी शॉकिंग फिगर आहे। वरी जेकॾहिं कराची खे असां ॾिसण ते अचूं त कराची जे अंदरि असांखे सिंधी सॉफ्टवेयर इंजीनियर्स, वेब डेवलपर्स, ग्राफिक डिज़ाइनर्स, मोबाइल एप्लीकेशन ते कमु कंदड़, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते कमु कंदड़ न हुजण जे बराबरि था मिलनि। अच्छा, इहो शॉर्ट कोर्स केतिरे अरसे में नौजवान करे सघनि था ऐं जॾहिं हू करे वञनि त केतिरो कमाए सघनि था? बिल्कुलु, ही शॉर्ट कोर्सिस जेके हिननि जा थियनि था, मुख़्तलिफ़ जेके मूं मूंखे प्रोग्राम्स ॿुधाया ग्राफिक डिज़ाइनिंग, वेब डेवलपमेंट जा,
डेडिकेशन सां केरु करण ते 4 खां 6 महीननि जो इहो प्रोग्राम आहिनि 4 खां 6 महीने जे अंदरि उहे एतिरा इक्विप्ड थी वेंदा जो 7 महीने या 5 महीने जेकॾहिं को सुठो स्टूडेंट आहे जंहिंजी अंग्रेज़ी बि सुठी आहे उहो इंटरनेशनल प्रोजेक्ट्स खणण जे क़ाबिल थी थो वञे इहो सिर्फ़ु हवालु कोन्हे मूं ख़ुदि छोकिरा ॾाढा ट्रेंड कया आहिनि ख़ुदि इन IT कंपनीज़ जे हवाले सां असां कंसल्टेंसी में आहियूं त उहे छोकिरा ट्रेंड थियण खां पोइ चोथे 5 महीने ते पंहिंजे घर में मिनिमम 25-30 हज़ार रुपयनि खां शुरू कनि था ऐं विदिन 3 या 4 मंथ्स उहे 1 लाख खे क्रॉस पिया कनि मूंखे ॿुधायो 4 महीने ट्रेनिंग में तव्हां ₹1 लाख कमाइण जहिड़ा थी वञो ऐं तव्हां पंहिंजे घर में वेठा आहियो का 8 कलाकनि ऐं जी ईंदड़ जॉब 10 खां 20 साल तव्हां वटि सिक्योरिटी आहे छो जो इंटरनेशनल इदारा पिया चवनि फोर्ब्स पियो चवे त हीअ 10 खां 20 साल IT जेका फील्ड आहे उहा टॉप ट्रेंड में रहणी आहे ऐं इन में ई तव्हां घणो कुझु करे सघो था ऐं हिन जे अंदरि जेका अच्छा असां वटि क्रिएटिव ॿार त आहिनि न जेके छोकिरियूं घर वेठियूं आहिनि त क्रिएटिव आहिनि कल्ह टोनी रियाज़ सुहेल जी हिकिड़ी रिपोर्ट पहले खैरपुर जी हिकिड़ी छोकिरी आहे तानिया जेके घर वेठे जी हुन पंहिंजो घर ठारायो आहे हाँ 50,000 का अबव उनके मिले थो ऐं YouTube ते हुन ऐं चैनल अहिड़ा खोड़ ठाहियो मिसाल आहे आहिनि फैशन जे त क्रिएटिव छोकिरा छोकिरियूं असां वटि वेठा आहिनि पर छा आहिनि उहे वेठा आहिनि जॾहिं कमु करण ते लॻी विया न त मुंहिंजे ख़्याल में ही पंहिंजे पूरे सिंध जे अंदरि हिकिड़ो IT इंकलाब अची सघे थो न सिर्फ़ु IT जॾहिं पाण खे वरी टाइम मिलियो पाण वरी ॻाल्हाईंदासीं त खोड़ सारा मूं वटि अहिड़ा बिज़नेसिस आहिनि जिन जो फिज़िबिलिटीज़ असां वटि तयारु लॻी पयूं हूंदियूं आहिनि जस्ट कंहिंखे करण जी ज़रूरत हूंदी आहे तव्हां नोट कयो हूंदो त असांजे ॻोठ जो वॾेरो असांजे वॾेरे खे पासे ते था कयूं असांजे ॻोठ जा उहे माण्हू उहे टॉप मिडिल क्लास वारा यानी अपर मिडिल क्लास वारा जिन वटि पैसो आहे हू कुझु ॿियनि शयुनि में इन्वेस्ट पिया कनि प्रॉपर्टी में वञनि था गाॾियूं वठनि था सेल कनि था या बैंक में सेविंग में पैसा रखाइनि था मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हुननि खे गवर्नमेंट लेवल ते या प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशनल लेवल ते जेकॾहिं हुननि खे ख़बर हुजे त इहे पैसा यूज़ कीअं करणा आहिनि केतिरे अरसे में तव्हांखे रिटर्न मिलणो आहे त हू परेशान थी वेंदा हैरान थी वेंदा त जंहिं शयुनि में असां इन्वेस्ट कयो आहे उन्हनि खां वधीक पैसो त हेॾे लॻो पियो आहे इवन असांजे खोड़ सारी ऑर्गेनाइज़ेशन्स मुंहिंजे ज़हन में जेके रिसेंटली खोलियूं आहिनि पर उन्हनि खे शायदि आइडिया न हुयो हुननि 8-8, 10-10, 15-15 करोड़ में लॻाए छॾिया ऐं एट द एंड ऑफ द टाइम हू या लॉस में आहिनि या रिज़ल्ट में हू ब्रेक इवन थिया आहिनि नो लॉस नो रिटर्न में आहिनि जेकर उन्हनि खे ख़बर हुजे त IT में छा आहे IT में छा थी सघे थो IT खां अलावा जेको एंटरप्रेन्योरशिप आहे ख़ासि करके एंटरप्रेन्योरशिप में छा थी सघे थो त मुंहिंजे ख़्याल में उन में इन्वेस्ट कंदा ॿी हिकिड़ी ॻाल्हि एड कंदो हलां जेकॾहिं मां टाइम आहे जेकॾहिं नौजवान खे ॿुधायो एंटरप्रेन्योरशिप आहे छा एक्ज़ैक्टली उहो ई मां ॿुधायां पिए जेकर पाण टाइम आहे थोरो त पूरी दुनिया जे अंदरि गवर्नमेंटल लेवल ते ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके तव्हांजी पढ़ाई खां पोइ तव्हांजी फील्ड में इन्वेस्टमेंट करण लाइ तव्हांखे नो इंट्रस्ट ते कर्ज़ ॾियनि थियूं असां वटि यस असां वटि उनखे कैश कराए थो वञे प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम फलां यूथ प्रोग्राम उनखे कैश कराए थो वञे जॾहिं त उन ते सही तरह कमु कोन थो थिए ॿाहिरिनि मुल्कनि में हू ॾिसंदा आहिनि असांजो ग्रेजुएट तयारु थी वियो आहे हाणे हिन ग्रेजुएट बजाए जो इहो कंहिं वटि वञी करे नौकिरी करे इनखे सभ खां पहिरियों ऑफर इहा ॾिनी वञे त तव्हां पंहिंजो बिज़नेस खोलियो जॾहिं हू यूनिवर्सिटी में पढ़ी रहिया हूंदा आहिनि त हुननि खां सभई अहिड़ा प्रोजेक्ट्स कराया वेंदा आहिनि रियल प्रोजेक्ट्स डमी प्रोजेक्ट्स जा ॻाल्हि न पियो कयां हुनखे $10,000 ॾिना वेंदा आहिनि त तव्हां वञी करे मार्केट में हीअ शइ लॉन्च करे ॾेखारियो ऐं जंहिंजी टॉप ते हूंदी आहे हुनखे वॾो फंड ॾींदा आहिनि सिलिकॉन वैले जे अंदरि सभु इन्वेस्टर्स मौजूदु हू ॾिसंदा आहिनि त कंहिंजो प्रोजेक्ट सभ खां बहितर आहे हू हुनखे खणी वठंदा आहिनि ऐं हुनखे इन्वेस्ट कंदा आहिनि हुनजे पोयां पाकिस्तान में खोड़ सारा नौजवान मौजूदु आहिनि शायदि हिकु पंहिंजे प्रोग्राम में बि अची चुका हुजनि उन्हनि खे बि सिलिकॉन वैले वारनि इन्वेस्टर्स जेके आहिनि उन्हनि खे फंड ॾिनो आहे डॉलर्स में ऐं पाकिस्तानी में करोड़ रुपया थियनि था उन्हनि खे इम्प्लीमेंट कनि ऐं सुभाणे जॾहिं उहा कंपनी प्रॉफिटेबल थींदी त हू उनजा शेयर होल्डर्स हूंदा त ऑटोमेटिकली जॾहिं हिते हू कमाईंदा पिया त उन्हनि खे शेयर पिया मोकिलींदा लॉट्स ऑफ अपॉर्चुनिटीज़ आर देयर मुंहिंजे ख़्याल में असांजे छोकिरनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गूगल करण जी देर आहे न सिर्फ़ु ऑनलाइन वेही करे कमाए सघनि था खोड़ सारा एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां बिज़नेसिस आहिनि जेको स्टार्ट करे सघनि था जिन जी मालियत शुरू थिए थी ₹1 खां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ₹1 खां हा त टाइम कोन्हे पर उहो ई त वेंदे वेंदे पैगाम बि मां खां वठंदुसि पर उहो ई त मोबाइल केरु यूज़ नथो करे इंटरनेट सभिनी वटि आहे पर हिकिड़ो सोलो अॼुकल्ह टूल थियो त घर वेठो नंढड़ी जो मिसाल पिया ॾियूं त जेकॾहिं हाणे यूट्यूब चैनल ई ठाहे छॾियो उनखे सुठो कंटेंट रखो था की सुठियूं वीडियोज़ रखो था त मतिलबु अवां उन में सुठो कुझु अर्न करे सघो था टाइम इहो इंट्रस्टिंग पहलू थो IT जो नसीर साहब जेकॾहिं वटि मोबाइल आहे जेकॾहिं वटि लैपटॉप आहे जेकॾहिं वटि इंटरनेट आहे इहे 3 शयूं चलो लैपटॉप ऐं मोबाइल मां का हिकिड़ी शइ हुजे भला पर तव्हां वटि इंटरनेट आहे तव्हां मॉरिशस जे बीच ते वेठा हुजो तव्हां दुबई में वेठा हुजो तव्हां हिते स्टूडियो में वेठा हुजो तव्हां पंहिंजे घर वेठा हुजो तव्हां टूर ते हलिया वञो गोरखिल ते वेठा हुजो तव्हां वटि इंटरनेट कनेक्शन आहे तव्हां पंहिंजो कमु हुते वेठे करे सघो था तव्हां कंहिंजे मातहत न आहियो तव्हांखे केरु चवण वारो न आहे तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते जेतिरो चाहियो ओतिरो अर्न करे सघो था वधीक कलाक वेंदा वधीक कमाईंदा घटि कलाक वेंदा घटि कमाईंदा तव्हांजे पंहिंजे हथ में ॻाल्हि उहे त हाणे वक़्तु असां घणो ज़ाया कयो आहे कुझु हाणे अर्न कजे पंहिंजे पाण खे पंहिंजी फैमिली खे बि ठाहिजे पाण वेंदे वेंदे को मैसेज ते बाद में ईंदासीं अच्छा चलो मैसेज ते बाद में ईंदासीं पहिरां हाणे वेंदे वेंदे मां हिकिड़ो सुवाल करणु चाहियां थी त को अहिड़ो वाक़ियो ॿुधायो जेको तव्हांखे हींअर बि यादि ईंदो त तव्हांखे खिल ईंदी आहे त अहिड़ो वाक़ियो थियो आहे तव्हां सां गॾु खोड़ सारा वाक़िया मतिलबु हिकिड़ो को ॿुधायो शेयर कयो असां सां गॾु वरी तव्हां हथु लॻो न लॻो
हींअर तव्हां मुंहिंजो ज़हन सॼो होॾे कराए छॾियो न एंटरप्रेन्योरशिप वारे पासे IT वारे पासे ते शायदि अहिड़ो को वाक़ियो मूंखे ज़हन में न बचे पर बहरहाल पाण हूअं ई नसीर साहब जो ॿुधायो भला नसीर साहब जेको अहिड़ो वाक़ियो खोड़ सारा आहिनि अवांखे ऑफ द रिकॉर्ड ऐं 10 वाक़िया ॿुधाया त कोई इशू कोन्हे को अच्छा हिनमें पैगाम जे वाले सां रिसेंटली मुंहिंजी जेका पर्सनल कोशिशि आहे इवन जंहिं कंसल्टेंसी में असीं हिन वक़्तु आहियूं दोस्त पाण में जेके गॾिजी मुख़्तलिफ़ कमु कंदा पिया आहियूं उन्हनि जी ॻाल्हि थो कयां त रिसेंटली असां कुझु नओं करणु वञूं पिया आहियूं उनमें असांजी कोशिशि इहा हूंदी त जेके सिंध जे अंदरि जेके स्पेसिफिकली IT ग्रेजुएट्स न आहिनि त मास्टर्स हुजनि बिज़नेस में या कंहिं ॿी फील्ड सां मास कम्युनिकेशन इवन उहा बि ॾाढी उन फील्ड में मूंखे कम्युनिकेशन त सेखारी वञे थी डेफिनेटली पर्सनल कम्युनिकेशन जा जेके डिग्री होल्डर्स आहिनि उहे ऐं छोकिरियूं ख़ासि करे छोकिरियूं जेकॾहिं असांखे हिननि टिनी फील्ड्स में न मिलियूं त असां उन्हनि खे इंटर बेसिस ते बि खणंदासीं पर सेखारींदासीं सही ऐं कोशिशि इहा आहे त IT ऐं एंटरप्रेन्योरशिप ऐं जेके नंढा नंढा बिज़नेसिस आहिनि उन वाले सां असां न सिर्फ़ु ट्रेनिंग्स ॾियूं बल्कि जॉब बि ॾियूं ज़बरदस्त जेका ब्यूटिफिकेशन उन प्रोजेक्ट जी असां आई गांव त असां गॾाई ने अला साईं वाक़ई उन में कामयाब करे तमामु घणी महिरबानी ज़ुहैब काका साहब असांखे टाइम ॾिनो जी नाज़िम नौजवान एंकर आहिनि तजनिगार आहिनि सुठो ॻाल्हाइनि था बिज़नेस ते ऐं उनखां सवाइ बि उन्हनि जूं खोड़ फील्ड्स में उन्हनि जा तजुर्बा थियल आहिनि सो अॼु असां उन्हनि खे टाइम वरितो त ॾींहुं असांजे नौजवान जन में हिकिड़ी मायूसी तमामु घणी लेवल ते वधंदी पई त उन्हनि खे ॿुधायूं त मायूस नाहे थियणो ज़िंदगी में घणो कुझु आहे ऐं करे सघो था भले मां थरपारकर में वेठा आहियो नगर पार्कर में वेठा आहियो काछे में वेठा आहियो कोहिस्तान में वेठा आहियो इंटरनेट जी सहूलियत तक़रीबन जिते किथे आहे त इंटरनेट जो कीअं फ़ाइदो वठिजे रुगो नाइस पिक ताईं सोशल मीडिया खे यूज़ न कयो त कंहिं तस्वीर रखी नाइस इहो नाहे लिखणो घणो कुझु असीं करे सघूं था ज़ुहैब खां घटि वक़्त में असां सम्झण जी कोशिशि कईसीं ऐं जेके इरादा हिननि जा आहिनि त नौजवाननि खे हू ट्रेन करणु चाहिनि था IT जी फील्ड में त जीअं हू अॻिते हली पाण खे पंहिंजी फैमिली खे थोरो जेको आहे पाण भरो करे सघनि सो असांजी दुआऊं उन्हनि सां गॾाइण लाइ असां हिननि खे कामयाबु करे ऐं इनशाला ही जॾहिं प्रोजेक्ट ईंदो त उन ते पाण वधीक अञा ॻाल्हाईंदासीं पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ बि द मॉर्निंग ऑफ धरती में मुख़्तलिफ़ जेके सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो सिलसिलो जारी रहंदो वठूं था मुख़्तसिर ब्रेक जी त नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं हाणे जे सेगमेंट जो टाइम थियो आहे हुन जो नालो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती अचो त झाती पायूं सो पहिरीं तस्वीर मूं वटि आहे ऐं ही तस्वीर आहे इंतहाई ख़ूबसूरत पाकिस्तान जो हिकिड़ो इलाइक़ो जेको आहे तमामु घणो ख़ूबसूरत आहे ऐं हीउ ख़ूबसूरत इलाइक़ो जेको आहे उहो आहे बलोचिस्तान जो गवादर वारो इलाइक़ो गवादर बंदरगाह जेका आहे उनजी अहमियत जी तव्हांखे ख़बर आहे ख़ासि तौर ते हीउ जेको सीपेक वारो सॼो प्रोजेक्ट हले पियो थो सो हीउ मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया गवादर जा मंज़र आहिनि ऐं आऊं बि कुझु अर्सो पहिरियां तानिया उतां थी आयो आहियां ऐं मूं उतां जे दोस्तनि खे चयो पिए जेके ज़बरदस्त मूं उन्हनि खे चयो पियो तव्हां ख़ुशनसीब आहियो छाकाणि त गवादर जी पॉपुलेशन आबादी अञा एतिरी कान थी आहे इन जे करे गवादर जो जेको समुंड आहे अञा उहो ब्लू सी आहे साओ ज़बरदस्त हिकिड़ो ख़ूबसूरत साफ़ु सुथिरो हुते पाणी नज़र अचे पियो जॾहिं पॉपुलेशन वधी वई त ख़ुदा न करे असांजी ख़्वाहिश हूंदी सदाईं कराची वारो जेको इनखे त आउं चवंदो हाणे गटर जो नालो बणिजी वियो आहे उन में असांजूं कोताहियूं आहिनि सॼे कराची शहर जो जेको सेवरेज जो पाणी आहे असां बग़ैर ट्रीटमेंट जे उन में छॾियूं था ऐं पोइ जेका सूरत हाल हुते थी आहे बहरहाल गवादर अञा ताईं ख़ूबसूरत आहे हीअ उनजा मंज़र आहिनि ऐं हीअ समुंड वारा मंज़र ऐं ॿी तस्वीर तव्हांखे नज़र ईंदी हूंदी जॾहिं असां बाय रोड गवादर वञूं था कराची खां असां त वियासीं थी एॾा ख़ूबसूरत क़िस्म जा पहाड़ कुंड मलीर खां अॻिते तानिया नज़र अचनि था तव्हांखे लॻंदो को आर्टिस्ट जेको हुजनि उन्हनि जा मुजस्मा हुजनि उन ॼण तराशियो हुजे हिननि खे ॾिसो त कीअं ख़ूबसूरत अंदाज़ सां तराशियल हीअ जेके पहाड़ आहिनि इंतहाई ख़ूबसूरत बिल्कुलु ज़रूरु ऐं मज़ो तॾहिं आहे माण्हू जॾहिं बाय रोड वञे थो न गवादर ताईं त ॾाढो ख़ूबसूरत मंज़र विच विच में मूंखे नज़र ईंदा कुंड मलीर उन खां अॻिते जेका नेशनल पार्क आहे उहा हिंगलाज खां तव्हां शुरू कयो त खोड़ अहिड़ा मंज़र तव्हांखे चपे चपे ते नज़र ईंदा सो ही वरी दिलि चए थी त वञिजे ऐं ज़रूरु वञणु खपे ज़िंदगीअ जो इहो बि हिसो आहे ऐं जीअं आउं बार बार चवंदो आहियां त अलाह साईं पंहिंजे पाक कलाम में बि इहो फरमायो आहे तव्हां घुमो ऐं ॾिसो त मूं दुनिया में छा छा तख़लीक़ कयो सो जेतिरे ताईं तव्हां वञी सघो था सो ज़रूरु तव्हांखे वञणु खपे घुमणु खपे उन सां माण्हू हिकिड़ो त
तरोताज़ा ऐं फ्रेश थी वञे थो। बिल्कुलु, ऐं घुमण बि घुरिजे। असांजे पाकिस्तान में एतिरी सुठियूं सुठियूं जॻह आहिनि जिथे असीं न विया आहियूं, असांखे वञणु घुरिजे, उन्हनि खे बि ॾिसणु घुरिजे। उहे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे पाकिस्तान जा हिसा आहिनि। बहरहाल हिते अंब जो सीज़न मतिलबु गर्मी जून जुलाई अचण वारी आहे, अंब जो सीज़न बि अची वियो आहे, अंब बि स्टार्ट थी विया आहिनि। पर फ्रूटनि जो बादशाह जेके चइबो आहे उहो आहे अंब, ऐं अंब जी तस्वीर अव्हांजे साम्हूं आहे नासरीन। साम्हूं आहे जिते किथे अव्हांखे नज़र, नंढो शहर हुजे वॾो शहर हुजे, हर किथे अव्हांखे अंबनि जा जेके गाॾड़ा असीं चऊं ठेलो उर्दू में चइबो आहे। अच्छा, तव्हांजो फेवरेट अंब कहिड़ो आहे? मतिलबु अंब में बि हूंदा सिंधड़ी अंब, लंगड़ो अंब, चोसो वॾा क़िस्म आहिनि सभनि में। मीरपुर ख़ासि में त वॾो मेलो लॻंदो आहे न, मैंगो फेस्टिवल जंहिंखे चऊं असीं, सालियानो। हाणे ख़बर न आहे करोना जे करे लॻंदो या न, बहरहाल सभु अंब सुठा आहिनि, पर अलाए छो अट्रैक्टिव जेको मूंखे सभु खां वधीक लॻंदो आहे सिंधड़ी अंब। अच्छा, हिकिड़ो अंब अहिड़ो आहे जेको मतिलबु मथां ग्रीन ई रहंदो आहे पर अंदरां पकियल हूंदो आहे। ॿियो वाङण पाली हिकिड़ो ईंदो अथव, एॾो वॾो थींदो आहे, तव्हां एतिरो वॾो, पर उन में कद्दू जेतिरो सवादु न हूंदो आहे वाङण पाली। हिकिड़ा अंब हाणे त अहिड़ा बि अचनि था जेके सियारे जी सीज़न में बि अव्हांखे मिलनि था। ॿाहिरि बि वञण जो तजुर्बो थियो, इवन सऊदी अरबिया, अमेरिका, उते जा जेके अंब हुआ बिल्कुलु असांखे उन्हनि टेस्ट माना मज़ो न आयो। अंब त असांजो कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके सीज़न खां पहिरां अंबनि खे पचाईंदा आहिनि पेटियुनि में, उहे अंब त न आहिनि जेके सियारे में हूंदा आहिनि, पर उन्हनि जो उहो टेस्ट न आहे। हर शइ जी हिकिड़ी मौसम आहे न, मौसम जे हिसाब सां जेके अचनि था। सो ही तस्वीरूं अव्हांखे नज़र अचनि पियूं सिंधड़ी जूं आहिनि, ऐं असां हुनखे सिलेक्ट कयो आहे। ऐं ही सीज़न इन करे बि ॾाढी सुठी मूंखे लॻंदी आहे, छो जो खोड़ सारा मुंहिंजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके मूंखे गिफ्ट कंदा आहिनि। सो मूंखे पुॼंदो, मूं वटि धीअ पुॼंदे हिकिड़ी छा ॿ पुॼाईंदासीं। खोड़ अहिड़ा दोस्त आहिनि सुठा जेके पहुचाईंदा आहिनि, कुझु खे असां पहुचाईंदा आहियूं। ही सीज़न इन सां बि ख़बर अथव हिकिड़ी छा आहे, अंब त जितां किथां मिली था वञनि, पर हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे। अच्छा, फालसे जो सीज़न वञे थो, अंबनि जो अचे थो, पर हिते तस्वीर हिकिड़ी तव्हां वटि बि आहे। हा, ही जेका हाणे मूं वटि तस्वीर आहे उहा बि जेका आहे उहा काफ़ी इंट्रस्टिंग आहे। जीअं अंबनि जो ज़िक्र निकितो त ही बि हिकिड़ी असांजी माना आहे पाबोड़ा, जेके असीं चऊं हेठि बेह थींदा आहिनि न पहाड़, मथां जेको कमल जो गुल जंहिंखे असीं चऊं थींदो आहे, उते हिकिड़ो पाबोड़ो थींदो आहे, उनखे जॾहिं टोड़बो आहे हिकिड़ा दाणा निकिरंदा आहिनि, उहे खाइबा आहिनि। अच्छा, वो पचाए करे ना है खाइबा, यही खाइबा है, कच्चा ही खाइबा, ॾाढा टेस्टी हूंदा आहिनि। सो नसीर मेमन साहब ही तस्वीर रखी सोशल मीडिया ते, हू शायदि बदीन खां या थरपारकर खां आया पिया रस्ते में, बदीन में किथे उन्हनि खे नौजवान नज़र आयो, गाॾे ते खपाए पियो। सो असां बि हीअं ताज़ो हैदराबाद वियासीं त गाॾी बिहारे करे कासमाबाद मां असां ही वरिता ऐं शौक़ सां इहे खाधा वञनि। पहाड़ में हेठि बह थिए थो, मथे कमल जो जीअं गुल थींदो आहे, गुल खां पोइ मथे ही पाबोड़ा थींदा आहिनि। त शाह साईं जो उन ते बि शेर आहिनि त गंद जिनी जी गोॾ में पाबोड़ा पोशाक, तिन्ही जी औताक राजारी जी आयो। सो ही पाबोड़ा आहिनि। अवां अंब ॾेखारिया त मूं पाबोड़ा ॾेखारिया। हां, तव्हांखे रीस त करणी हूंदी आहे, इहा त आम ॻाल्हि आहे ऐं नाज़रीन खे बि ख़बर आहे। अच्छा जी, मूं वटि जेकी तस्वीर आहे उहा इलाही दिलचस्प क़िस्म जी आहे, छो त असांजी क़ौम जी ही अलाए छा थी करे, जंहिं ॾींहुं असांजे क़ौम में, असांजे मुल्क में, मां चवां थी असांजे मुल्क में जंहिं ॾींहुं ही कूलर ऐं गिलास आज़ादु थींदा, हुन ॾींहुं असांजी क़ौम बहितर थींदी। मुंहिंजो ई चवणु आहे, तव्हां तरक़ी याफ़्ता थींदी। तव्हां ॿुधायो, तव्हांजो बिल्कुलु ईअं ई। कूलर आहे, गिलास आहे, उहे बि वीचारा क़ैद में आहिनि, उन्हनि खे बि माण्हू न लोहो झंगलो ठाहे या ज़ंजीर ॿधी हलिया था वञनि। मतिलबु एतिरो बि यकीन आहे त उहे गिलास या कूलर महफ़ूज़ रही सघनि था, छॾे या त उहो महफ़ूज़ न हूंदो। सो इन करे असांजा कूलर बि क़ैद में आहिनि, असांजा गिलास ज़ंजीरनि में जकड़ियल आहिनि। ॿियो त छॾियो मस्जिद में जेके चपलूं आहिनि उहे बि महफ़ूज़ कोन्हनि। उहे बि माण्हू जेको आहे चवंदा आहिनि घणनि माण्हुनि खे इहा फ़िक्र हूंदी आहे त मुंहिंजी जुती ॿाहिरि वेंदसि त सलामत हूंदी या न। सो अलाए करे इहे आदतूं असांजो ख़तमु थियनि। ऐं सही था चओ त जंहिं ॾींहुं ही कूलर ऐं गिलास आज़ादु थिया उन ॾींहुं असांजी क़ौम तरक़ी याफ़्ता क़ौम थींदी इंशाअल्लाह। क़ौम आहियूं बिल्कुलु। सो नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं मुख़्तलिफ़ तस्वीरूं। खिल भोग मज़ाक इहो बि ज़रूरी आहे, इस्लाह बि ज़रूरी आहे। कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे का ॻाल्हि जेकॾहिं नागवार गुज़रे त प्लीज़ असांखे माफ़ करे छॾींदा कयो। असांजे चवण जो मक़सदु असांजे सोशल मीडिया यूट्यूब ते इस्लाह थिए, तव्हां ॿुधाए सघो था। बिल्कुलु। ऐं हाणे शामिलु कंदासीं कुझु वीडियोज़। सो पहिरीं वीडियो अव्हां वटि आहे। हा, तस्वीरुनि में त तव्हां पहिर न कई आहे, हाणे वरी पहल छो? तव्हां चवंदो ठीकु आहे। ॾाढी ॻाल्हि, बंदर जी मूंखे मिलियल आहे त पहिर त थींदी न। नाज़रीन, हिते हिकिड़ी वीडियो मूंखे मिली आहे ऐं न चाहींदे बि उहो मिली वई आहे। बहरहाल नाज़रीन, तव्हांजे साम्हूं आहे। जॾहिं असांजे पाकिस्तान में बि ईअं ई थींदो आहे त जॾहिं किथे मतिलबु देग पचंदी आहे या किथे शादी जो को हूंदो आहे त हुते बि माण्हू ईअं ई
खाधे ते टुटी पवंदा आहिनि त जीअं हे ई बि बंदर टुटा आहिनि जीअं बंदर टुटा तव्हां ॾिसो था त हू कीअं खणनि था पहिरें टमाटरनि ते कीअं उन्हनि हमलो कयो आहे उन खां पोइ उन्हनि खे केला था असां वटि बि ईअं नमकीन ते पहिरां वार थींदो आहे पोइ मतिलबु मिठे ते वार थींदो आहे रहिजी न वञे हा वो छा चवंदा आहिनि मानी रुगो ढकण मथे करण जी देरि हूंदी आहे तो फिर सब खुल जाते जल से लॻाए वेठा हूंदा फुल सूट पाता पिया हूंदा बोस्की जा काटन जा वॻा ॾाढा ई टेकिया वेठा आहिनि ढकण मथे थियो न आहे माण्हुनि जो औकात जी ख़बर पइजी वेंदी आहे अच्छा ॿी ॻाल्हि त मतिलबु ईअं किरंदा ॼण या पहिरीं ऐं आख़िरी मानी हुजे शायदि वरी हुननि खे ज़िंदगी में मानी मिली न सघे भई इहा ई शइ हिते ई रहणी आहे जेकॾहिं मौज़िबपणे सां माण्हू खणी ऐं खाए ऐं हिर्स एॾी हूंदी आहे हर को नसीर त न आहे न मां एॾो चङो मुड़ुसु न आहियां अक्सर आउं शादी में वेंदो आहियां या त को मिट माइट गॾु हूंदो आहे या मुंहिंजो को दोस्त हूंदो आहे इहा ज़िमेदारी हुन ते हूंदी आहे मतलब केॾा तव्हां सुस्त क़िस्म जा इंसान या त पोइ ईअं हूंदो आहे जॾहिं सभु खणी बीहंदा आहिनि आख़िर में बिरयानी अगरि बचंदी आहे असां प्लेट में कढी अची बचियल तव्हां खाईंदा आहियो अच्छा एतिरा त तव्हां सुठा न आहियो त बचियल तव्हां खाईंदो पर नसीर अक्सर नथो कयां पर हुतां जेका हूंदी आहे न मिलंदी उन टाइम बिरयानी आहे न अच्छा नसीर ईअं थींदो आहे त कुझु सोभर इलाही माण्हू नज़र ईंदा आहिनि पर उन्हनि जे कपिड़ा वरी हिन खणंदे दौरान मानी खे कपिड़ा हुननि जा सॼा ख़राब थींदा पाण आहिनि खां ख़राब थियनि न थियनि पर जेको पासे वारे में कोई बेसुरो अची वेंदो आहे न उहो ज़रूरु बोड़ आहे चइबो न की असां अॼुकल्ह हिकिड़ो इस्तिलाह हलाईंदा आहियूं हिन बोड़ हारे छॾियो माना का ग़लति ॻाल्हि थी त बि ईअं अच्छा हिते असांखे हिकिड़ी बोड़ सुठी हारे ॻाल्हि तव्हांजा कपिड़ा उहो ख़राबु कंदा ई कंदा आहिनि अच्छा हिते हिकिड़ी सुठी सलाह बि ॾियणु घुरिजे जेतिरो तव्हांखे खाइणो आहे ओतिरो प्लीज़ तव्हां डिश मां कढो ठीकु आहे एक्स्ट्रा मानी ख़राबु थींदी आहे उहा ॻाल्हि ग़लति आहे हुन ते थोरो असांखे ॿुधाइणु घुरिजे नसीर जेके ख़राबु कंदा आहिनि माण्हू अॼुकल्ह जेको आहे न उहो पाण सम्झे थो सो बहरहाल तव्हांजे असांजे सम्झाइण सां मूंखे हिते नाना पाटेकर जो हिकिड़ो जुमिलो थो यादि अचे कहिड़ो इंडियन हिकिड़ी मूवी हूंदी आहे उन में हिकिड़ी एक्ट्रेस हूंदी आहे उनखां पुछंदो आहे अॼुकल्ह छा पिया कयो वॾे फ़ख़्र सां चवंदी आहे त आउं अख़बार कढणु थी चाहियां पोइ नाना पाटेकर जो पंहिंजो स्टाइल आहे ख़बर अथव चए पोइ अख़बार खोले तूं छा कंदे चए में इस्लाह माण्हुनि में इस्लाह आणींदसि माण्हुनि में सुजाॻी पैदा कंदसि त नाना पाटेकर वॾा टहक ॾींदो आहे चवंदा आहिनि हीअ क़ौम जेका गीता ऐं क़ुर पढ़ी कोन सुधरी तुंहिंजी अख़बार सां सुधरंदी अरे अच्छा मतलब ॻाल्हि उहा ई आहे सालनि खां ई त डिबेट थिए पियो त भई पंहिंजी प्लेट में जेतिरी खाई सघो ओतिरी मानी कढो हिर्स न कयो पर कोन थी सघी आहे तव्हांजे मुंहिंजे चवण सां नसीर ने बहुत अच्छा टुचकला सुनाया है इसके लिए तालियां नसीर के लिए बहुत सारी नेक्स्ट वीडियो जेका आहे उहा बि काफ़ी ज़बरदस्त उत्साहींदड़ आहे ऐं उहो ई आहे त पखियुनि सां जानवरनि सां प्यारु कयो ऐं हीअ ॾिसो त चवंदा आहिनि न त जेकॾहिं अव्हां वटि प्यारु आहे त अॻियां बि अव्हांखे अहिड़ी मोट ईंदा ऐं चवंदा आहिनि न बेज़ुबान जेके जानवर आहिनि उहे बि जॾहिं पंहिंजे पाण खे आज़ादु ऐं महफ़ूज़ तसवर कनि पोइ असां सम्झंदासीं असांजो मुआशिरो जेको आहे केतिरो बहितरु आहे ॿिया मुल्क तव्हां ॾिसो ईअं ई आहे असां वटि शिकार जे नाले में ॾिसो न असां कबूतर झिरकी गेरो उनखे कोन छॾियो आहे हरण मोर ऐं इहे त माना बस पाकिस्तान में खूबसूरती ख़तम थी वई आहे जानवरनि जे हिसाब सां ऐं जॾहिं तव्हां नेचर खे ख़तमु था कयो त नेचर ज़रूरु हुनजो फलांद वठंदी आहे अॼु बि सिंध जा कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते इहे शयूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि ख़ासि तौर ते थरपारकर वारे इलाइक़े ॾांहुं वञूं मीरपुर ख़ासि जा कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते मोर आसानी सां हलनि था पर ॿियनि हंधनि ते त उन्हनि खे क़ैद थो कयो वञे सो हीअ वीडियो जेका आहे उन में ॾिसो हिकिड़ो हमराह आहे जेको डंड जे किनारे ते वेठो आहे मच्छियुनि खे बि अंदरि मानी जा टुकड़ा या दाणा विझे थो ऐं जेके खोड़ ॿिया पखी गॾु थिया आहिनि अची उन्हनि खे बि खाराए थो सो हीअ बि रब जी तख़लीक़ आहे सो जेतिरो थी सघे इन्हनि सां बि प्यारु कयो जेकॾहिं अव्हां रब जी तख़लीक़ सां प्यारु कंदा त रब यकीनन अव्हां सां प्यारु कंदो बिल्कुलु असांखे हिकिड़ो पर्सनली मुंहिंजो इहो ड्रीम आहे त असांजो समाज अहिड़ो हुजणु खपे जिते ईअं पखी बि आज़ादु हुजनि जानवर बि आज़ादु हुजनि उन्हनि जे लाइ बि एतिरो ई प्यारु हुजे जीअं पंहिंजनि जे लाइ प्यारु हूंदो आहे पर असां वटि हिते रत जा रिश्ता असांजा ॿारड़ा ॿारड़ियूं उहे महफ़ूज़ न आहिनि पखी अच्छा ये तब सही होगा तॾहिं सही थींदो जॾहिं असीं चवंदासीं पहले आप पहिरां ॿियनि खे दर्जी घणी ॾींदासीं बाद में असीं पंहिंजे पाण शुरूआत कंदासीं पोइ ॿिया बि कंदा सो नाज़िन ही कुझु वीडियोज़ हुयूं कुझु तस्वीरूं हुयूं अव्हांखे ॾेखारियूंसीं अव्हांखे कीअं लॻियूं ज़रूरु असांखे ॿुधाइजो ऐं हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ जेका ॿी महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन करणु वञे पई उन्हनि जे हवाले सां इहो मुख़्तसिर तारुफ़ कराईंदो रहनि सिंध मदरसा यूनिवर्सिटी सां हुनजो तालुक़ु आहे मीडिया स्टडीज़ में हू पढ़ाइनि पियूं थियूं उन सां गॾोगॾु हू एक्टिविस्ट बि आहिनि सोशल एक्टिविस्ट ऐं खोड़ हंधनि ते अव्हांखे कराची में जेके स्पेशली प्रोग्राम थियनि पिया था उन्हनि में अॻियां अॻियां नज़र ईंदियूं ऐं थिएटर ग्रुप बि उन्हनि हिकिड़ो ठाहियो आहे उन जूं बानी बि आहिनि सो उन्हनि सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जी
नाज़ी ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भली कार। हिन वक़्त जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, उन्हनि जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त मुल्क जे क़दीम तरीन जेको तालीम जो इदारो आहे सिंध मदरसा यूनिवर्सिटी, उनमें मीडिया स्टडी डिपार्टमेंट में हू पढ़ाइनि थियूं। उन सां गॾोगॾु उन्हनि जी ॿी जेका शख़्सियत जा ॿिया जेके पहलू आहिनि उहे बि काफ़ी स्ट्रांग आहिनि, जीअं कुमक पाकिस्तान जेका वेलफेयर आहे उन में हू काफ़ी एक्टिव आहिनि ऐं हेल्थ हुजे, एजुकेशन हुजे ॿारनि जी, उन जे हवाले सां काफ़ी सरगर्म नज़र अचनि थियूं। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हां ॾिसंदा कराची लेवल ते जेके बि प्रोग्राम थियनि था, मुख़्तलिफ़ फेस्टिवल्स थियनि पिया, उन्हनि में ज़रूरु अव्हांखे उहे नज़र ईंदियूं। ऐं उन्हनि बहरूप एक्ट जे नाले सां हिकिड़ो थिएटर ग्रुप जेको आहे उहो बि ठाहियो आहे, उन जो पाण बानी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हू थिएटर वग़ैरह बि कंदे अव्हांखे नज़र ईंदियूं। सो ईअं ई सोशल एक्टिविस्ट बि आहिनि। सो मैडम खुशबू रफ़ीक उन्हनि जो नालो आहे। सो अचो त करायूं अवां जी उन्हनि सां मुलाक़ात। मैडम कैसी हैं मैम? मैं बिल्कुल ठीक ठाक ठीक ठाक, बहुत माशाल्लाह, शुक्रिया। आपकी ड्रेसिंग आते ही थोड़ी तारीफ हो जाए भाई, क्या हो गया, स्टार्ट कर दें। हाँ चलो, जबरदस्त। माशाल्लाह बहुत कलरफुल। क्या जिंदगी में क्या बोला था आपने? मैं कह रही थी कि वैसे जिंदगी में कौन से कलर रह गए हैं तो थोड़ा कपड़े कलरफुल पहन ले। चलो बहुत प्यारी लग रही है बहरहाल आप। थैंक यू सो मच। हाँ हाँ स्टार्ट। तो आप भी इनकी तारीफ करें। इन्होंने आते ही तारीफ की है। मैं नहीं, मैं इनकी तारीफ ऐसे पहले कर मैं समझा कि आपके इसलिए चुकी कर हूँ। रही हैं ताकि मेरी अब भी हो। ये ऑन कैमरा भी कर देती हूँ कि आप ना सिर्फ बहुत प्यारी लग रही हैं बल्कि आप बहुत मीठा भी बोलती हैं, इसलिए आप मजीद प्यारी लग रही हैं। हाँ, अच्छा, तो जी, सवाल है, एहतियात जवाब। करना चाहिए, शुगर ना हो जाए। चलो मैडम, अगर शुरुआत करें, क्योंकि बहुत सारे लोग आपको जानते हैं, जो कुछ नहीं जानते उनके लिए ज़रूरी होगा कि आपकी जर्नी जो है स्टार्ट वहाँ से शुरू करें। तो पैदाइश से लेके स्टार्टिंग एजुकेशन कहाँ पे हुई, और क्या ये आपका ड्रीम था कि मुझे एजुकेशन डिपार्टमेंट में ही आना है, या कुछ और सोचा था यहाँ पे आना हो गया? कुछ स्टार्ट से हम शुरू करते हैं, बताएं आप अपने कुछ बारे आप में, बताएं, फिर कुछ हम बताएंगे नाज़रीन को। पूछेंगे कुछ। बिल्कुल। खुशबू मेरा नाम है, मेरी पैदाइश मीरपुर खास में हुई थी। अच्छा। तो इसलिए आम मुझे भी बहुत पसंद है। फिर उसके बाद ये कि हम लोग कराची आ गए थे, अब्बू के, मेरे अम्मी और अब्बू दोनों पढ़ाते थे। तो मैं बचपन से हमेशा यही सोचती थी कि मैं इस फील्ड में नहीं जाऊंगी, मैं कुछ और करूंगी। लेकिन फिर ये हुआ कि मैंने मास कम्युनिकेशन में कराची यूनिवर्सिटी से मास्टर्स किया, और उसके बाद अब मैंने पीएचडी का थीसिस कंप्लीट किया है वहाँ से। तो अब जब उसी के बाद मैंने कराची यूनिवर्सिटी में ही पढ़ाना शुरू किया। उससे पहले 1-2 चैनल्स पर भी काम किया, लेकिन जो मज़ा, मतलब बच्चों को, वैसे ही मैंने एज ए विजिटिंग लेक्चर पहले पढ़ाया था, लेकिन बच्चों को पढ़ाने से जो मज़ा आया मुझे, तो उसके बाद मुझे लगा कि भाई ये तो कोई और ही फील्ड है जी, ये ज़्यादा मज़ेदार है। तो उसके बाद से मैं इसी फील्ड में हूँ। कराची यूनिवर्सिटी के बाद सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी ज्वाइन किया और बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है। तो बस अब आज मैं यहाँ मौजूद हूँ। इसके साथ ही मैं ये बताऊँ कि हमने, जब हम खुद स्टूडेंट थे 2008 में कराची यूनिवर्सिटी में, हमने कुमक पाकिस्तान के नाम से, हम कोई 5-6 स्टूडेंट्स थे, उन्होंने ये तंजीम बनाई थी। सारे लोग ना हमें कहते थे कि हम खप्ती हैं। अच्छा, सही है, हाँ खप्ती हैं हम। यूनिवर्सिटी में ना खप्ती टोले के नाम से मशहूर, मतलब ऐਵੇਂ ही बोलते रहते हैं फिर आप। नहीं, मुख्तलिफ खफत करते रहते वो हैं। हम ऐसे ही कि वो गर्मी में निकल गए कहीं पे, और वो बच्चों को वो गोले गंडे बना के दे रहे हैं, तो कभी उनके लिए चप्पलें लेके जा रहे हैं बोरी में, कभी वो हमारी यूनिवर्सिटी के अंदर ही एक जी ब्लॉक के नाम से एक एरिया था कि वहाँ पर जो एम्प्लॉइज़ थे, जो स्वीपर्स, इनके बच्चे वहाँ पर होते थे, तो वहाँ पर जाके हम लोग उनको पढ़ाते थे, उन बच्चों को। तो इस तरह के काम करने की वजह से हम मशहूर हो गए थे। तो हमने कहा क्यों ना इस खप्त को हम किसी ऑर्गेनाइजेशन में बदल दें। आज इस मकाम पे लेकर आ गई बस ये, तो फिर इसी तरह से हम कोशिश करते हैं कि हम बहुत, ऐसा नहीं है कि हमने कोई दुनिया बदल दी है, लेकिन ये कि छोटे छोटे जो लोगों की ज़िंदगियों में जो चेंजेस होते हैं, तो वो हम लाने की कोशिश करते हैं। क्योंकि बहुत सारे अभी ऐसे कोचिंग सेंटर्स और ऐसे स्कूल्स हैं जो जैसे ऐसे इलाकों में हैं, लियारी में हैं, और कुछ चैरिटी स्कूल्स हैं नॉर्थ कराची में हैं। तो वो क्या करते हैं कि वो अभी ये लॉकडाउन की वजह से हम तो चलो
ऑनलाइन पढ़ रहे हैं या चीज़ें कर रहे हैं, वो बच्चे बिल्कुल भी कुछ नहीं कर पा रहे हैं। तो उनके लिए इस तरह की एक्टिविटीज़ करना ये बहुत मेरे ख्याल में ज़रूरी है कि वो बिल्कुल ऐसा ना हो कि इतना बड़ा गैप आ जाए कि वो कुछ भी ना सीख पाएँ। तो हमने मंसूबा बनाया कि SOPs को फॉलो करते हुए, चीज़ों को फॉलो करते हुए हम उनके लिए कुछ एक्टिविटीज़ अरेंज करें। तो फिर एक प्लस पॉइंट ये है कि मेरे पास हमेशा स्टूडेंट्स मौजूद होते हैं। अच्छा। तो स्टूडेंट्स के साथ मिलकर हमने एक ऐसा हमने कहा कि हम इनको किस तरीके से, ऐसे अगर आप उनको बोर्ड पे जाके एक दिन पढ़ाएंगे वो उस तरह से नहीं सीखेंगे। हमने क्या किया, हमने उनके लिए मुख्तलिफ कहानियाँ उठाई, सबक आमोज़, और उनको री-इनेक्ट करवाया बच्चों से। ठीक है, वो जो हमारे स्टूडेंट थे उन्होंने कछुए खरगोश की कहानी वो बन के गए, उनका मेकअप किया और उनके सामने किया। तो इस तरह से क्या होता है कि बच्चों के जहनों में ना वो चीज़ें बैठ जाती हैं, उनको याद रहती हैं। तो एक बार की लर्निंग या स्ट्रीट थिएटर ऐसी चीज़ों से वो सीखते ज़्यादा हैं बच्चे और दिलचस्पी से देखते भी हैं। थिएटर के बारे में हम डिटेल से बात करेंगे, पर यहाँ अगर सिंध मदरसा की बात की जाए जहाँ मुल्क के बानी हमारे पढ़े हों, उसमें पढ़ाने का एक्सपीरियंस आपका कैसा रहा? मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा, और सबसे बड़ी तो जाहिर है कि यही वजह है कि वो इतना एक तारीख उसमें, मतलब बजाते खुद पढ़ाना एक फ़ख्र की बात है, एक एजाज़ है हमारे लिए। और ये कि वहाँ पे और हम जैसे जैसे पढ़ाते हैं वैसे वैसे हम सीखते जाते हैं। बहुत सी बातें हम स्टूडेंट से भी सीखते हैं, हम सिस्टम से भी सीखते हैं। तो जाहिर है कि सिंध मदरसतुल इस्लाम तो बहुत ही पुराना इदारा है, ठीक है, 1885 में बना था। उसके बाद ये जो यूनिवर्सिटी है ये 2012 में बनी थी, तो ये निस्बतन बहुत नई यूनिवर्सिटी है। तो जब एक चीज़ डेवलपिंग फेज़ में होती है ना, तो आप खुद उसका हिस्सा बन रहे होते हैं। बहुत सारी चीज़ें उसमें आपके सामने शुरू हो रही होती हैं, उसको आप खुद आगे बढ़ा रहे होते हैं। लेकिन मैं ये कहूँगी कि जो दीगर सरकारी जामियात हैं कराची में, उसके मुकाबले, या कराची में सिंध में बात की जाए, उसके मुकाबले में हमारी यूनिवर्सिटी बहुत सारे लिहाज से बहुत एक बेहतर यूनिवर्सिटी है। और हम कोशिश कर रहे हैं कि उस लेगेसी को, जो उसका नाम है, तो उसको बरकरार रखा जाए, तो हम उसमें ज़्यादा अच्छा आउटपुट दे सकें। अच्छा मैडम खुशबू, आपसे जो आपकी नेचर है, नेचर के करीब लगने वाली नेचर, तो मुझे सिंध मदरसे को भी मैं सोच रहा था, बातें कर रही थी, और कराची यूनिवर्सिटी में इतने घने जंगल हैं, इतने पंछियों की आवाज़, स्पेशली शाम के टाइम में तो जाता रहता हूँ, नज़दीक भी है, तो उनको याद करती हैं सिंध मदरसे में? दरख्त भी कम है यहाँ पर, दरख्त नहीं है तो मेरे ख्याल पंछी भी नहीं होंगे यहाँ पे। नहीं, ये है जाहिर घने दरख्त हैं कराची जी, हर जगह का एक अपना चार्म होता है, ठीक है। तो अब वो है कि नेचर की अगर बात की जाए तो जाहिर है कि कराची यूनिवर्सिटी में वो जो एक दरख्त हैं उनकी एसोसिएशन ये लगे, और हम खुद कुमक पाकिस्तान की तरफ से भी प्लांटेशन एक्टिविटीज़ हमने कराची यूनिवर्सिटी के अंदर खुद भी दरख्त लगाए हैं कि आने वाली नस्लें भी कभी बोलें कि भाई ये भी किसी ने लगाया था। तो वो ज़ाहिर है कि एक एसोसिएशन अपनी जगह है, ठीक है। अब ये जो है ये यहाँ की एसोसिएशन ये है कि मुझे तो वही कदीम इमारतें बहुत पसंद है, वो तो है। और वो जो ये हमारा एक विरसा है ना, मतलब ये उनसे एक अपनाइयत ऐसी महसूस होती है। अगर आप देखें तो वो जो आपका सिंध मदरसतुल इस्लाम आने का इत्तेफाक हुआ है, तो वहाँ पे जो फुवारा है और वो जो इस तरह की चीज़ें हैं, हालांकि निस्बतन जाहिर है कि एक छोटी यूनिवर्सिटी है। अब ये है कि इसके मज़ीद कैंपस बन रहे हैं, मलीर कैंपस बन रहा है, तो वो एक बड़े पैमाने पर है, तो वहाँ पे फिर हम कराची यूनिवर्सिटी वाला इन्वायरमेंट हरा भरा लेकर आएंगे। अच्छा, मीडिया स्टडी डिपार्टमेंट की बात की जाए तो वो क्या चीज़ है, ये भी हमारे नाज़रीन को बताइएगा। वहाँ क्या कुछ पढ़ाया जाता है, क्या बच्चों को मतलब इतनी दिलचस्पी है इस चीज़ में या नहीं? अच्छा, ये हमारे यहाँ बहुत से जो आम लोग हैं जो खुद इस फील्ड से वाबस्ता नहीं है, उनके ना थोड़े से मिसकॉन्सेप्ट्स हैं। वो समझते हैं कि शायद मीडिया का मतलब सिर्फ टीवी होता है जी, और या तो फिर ये होता है कि आप रिपोर्टिंग कर रहे हैं या जर्नलिज्म है, ठीक है। जर्नलिज्म पहले एक पुरानी फील्ड थी, अब जब मीडिया स्टडीज़ हो गया है तो मीडिया में सारी चीज़ें आ जाती हैं, उसमें टीवी भी, रेडियो भी, अखबारात भी, फिल्म भी, इसीलिए एडवर्टीज़मेंट, पब्लिक रिलेशंस, ये सारी चीज़ें मीडिया में पढ़ाई जाती हैं। इसीलिए अगर आपको ड्राइंग या आर्ट का शौक़ है, आप तब भी मीडिया की फील्ड ज्वाइन कर सकते हैं। अगर आपको बोलने का
लिखने जैसे का शौक एंकरिंग है करने जी, का आपको एंकर शौक है, तो पर्सन बनना फिर चाहते भी आप हैं या मीडिया आप लिखना चाहते हैं कुछ, तब भी मीडिया की फील्ड आपके लिए बहुत अच्छी है। सही। अगर आपको फिल्म का, फोटोग्राफी का, इन चीज़ों का, तो हमारे यहाँ पढ़ाई भी डायरेक्शन का शौक हो ऐसे तो। मुख्तलिफ सब्जेक्ट्स पढ़ाए जाते हैं। डायरेक्शन का सब्जेक्ट भी है और राइटिंग फॉर मीडिया भी है, फोटो जर्नलिज्म भी है, हर तरह की चीज़ें सिखाई जाती हैं। और सिर्फ एक टीवी की फील्ड इतनी वास्ट है, अगर आप देखें कि उसमें एंकर पर्सन बनना लोगों को पता होता है, उसके पीछे एक पूरी टीम काम करती कर रही है होती जी। तो इसलिए थोड़ा सा अगर बच्चे भी जो आना चाहते हैं इस फील्ड की तरफ, अगर स्टूडेंट सर्च करके आए तो उनको पता चलेगा कि मीडिया की फील्ड बहुत ज़्यादा वास्ट है। यहाँ पे आके पता चलता है अच्छा हम ये भी पढ़ेंगे, हम ये भी सीखेंगे, तो बच्चे फिर खुश होते हैं इस चीज़ से कि हम और भी, मतलब वो इस लिमिटेड सोच कर आए होते हैं, लेकिन वो उससे आगे फिर उनको पता चलता है कि यहाँ पे बहुत बच्चों में दिलचस्पी कितनी है देखा जाए, स्पेशली अगर यंग लड़कियां जो हैं, क्योंकि आजकल तो ग्लैमर का दौर है, टीवी चैनल देख रहे हैं, यूट्यूब पे बंदे चैनल बना रहे हैं, तो कितनी दिलचस्पी ले रहे हैं कि इस डिपार्टमेंट में हम जाएं। माजी में तो कम ही लोग जाते थे, लेकिन अब कुछ रेशो बढ़ा है। जी बिल्कुल रेशो बढ़ा है। और पहले वही के समझा जाता था कि एक दो फील्ड्स हैं, अब ये कि जिसको भी दिलचस्पी है, मतलब आपके लिए सोशल मीडिया के आने से बहुत ज़्यादा रास्ते खुले हैं, ठीक है। सिटीजन जर्नलिज्म और ये सारी चीज़ें ऐसी हैं कि उसकी वजह से अब हर कोई पार्टिसिपेट कर सकता है और अपने टैलेंट के मुताबिक कर सकता है। तो रेशो दोनों लड़कों का भी और लड़कियों का भी अच्छा खासा रेशो बढ़ा है। और रिपोर्टिंग की फील्ड में, जर्नलिज्म में बहुत सारी ऐसी लड़कियाँ हैं, मुझे लगता है कि आगे जाकर जो नाम रोशन करेंगी। मतलब आपके बच्चे जो शागिर्द हैं उनमें से भी कोई आगे गया इस फील्ड जी में? बिल्कुल, बहुत सारे मुख्तलिफ चैनल्स में स्टूडेंट्स काम करते हैं और तो बहुत कैसा अच्छा महसूस लगता होता है। जब अपने ही पढ़े हुए बच्चे जब आगे हों तो कैसा लगता है टीवी पे ये देखकर? बिल्कुल ऐसे ही लगता है जैसे वही कि हम एक पौधा लगाएं और फिर उसको एक दरख्त बना हुआ देखें। और अच्छा ये एक ऐसी फील्ड है, जैसे आप किसी और फील्ड में जाएं ना, तो ये होता है कि मैंने पब्लिक रिलेशंस एजेंसी में भी काम किया है, तो अब वो आपके क्लाइंट होते हैं, वो आपको एक चीज़ देते हैं, ये बना कर दें, आपने दी, आपका वो सही है, हो गया, अप्रूव हो गया, अब वहाँ पे आपका ताल्लुक़ ख़त्म। अब यहाँ पे क्या होता है कि जब जिस बच्चे को आप एक बार पढ़ा लेते हैं, आप उसको 5 साल बाद, 6 साल बाद भी जाके कहीं पे, अब मैं आई हूँ यहाँ पे इत्तेफाक से, किसी चैनल में कोई स्टूडेंट है, वो आपसे मिलेगा ना, वो इतने एजाज़ से, जिस मोहब्बत से मिलता है ना, उसका कोई नेमोल बदल नहीं होता। मतलब वो याद रखते हैं आपको, बहुत इज्जत देते हैं। अच्छा मैडम, हमने अक्सर ये देखा है कि जो जिस भी फील्ड में चले जाएं, स्पेशली के जॉब कर रहे हैं यूनिवर्सिटी में, किसी कॉलेज में, तो वहीं तक महदूद हो जाते हैं, लेकिन जो आपकी खफत जिसको आपने कहा, कुमक के बाद ये बहरूप एक्ट, ये इतना टाइम मिल जाता है आपको इन तरह की एक्टिविटीज़ के लिए? अच्छा, ये तो वही है कि जिसको, किसी को वीडियो गेम्स खेलने का शौक होता है, किसी को नेटफ्लिक्स देखने का शौक होता है, तो जो आपका शौक है, वही जो खपत होता है, उसके लिए टाइम आप निकाल ही लेते हैं। तो हमारा भी यही होता है, वो घर को भी ज़ाहिर एक टाइम देना होता है, तो वो कभी यही था लॉकडाउन की वजह से, अब हम थिएटर की रिहर्सल नहीं कर पा रहे, फला जगह बंद हो गई, तो फिर 2 लोग घर पर आ रहे हैं, 3 लोग, तो वो टाइम फिर ऐसे ही होता है कि मैनेज करना पड़ता है। लेकिन ये मेरे लिए प्लस पॉइंट है कि सारी एक्टिविटीज़ मेरे सब्जेक्ट से रिलेटेड हैं। अब मैं एक सब्जेक्ट पढ़ाती हूँ, ड्रामेटिक्स एंड एक्टिंग पर्सपेक्टिव्स, तो अब उसमें बच्चे ज़ाहिर है कि थिएटर करना और किस तरह से ड्रामा, कैसे डायलॉग किस तरह से बोले जाएंगे, क्या कौन से अल्फाज का चुनाव करना है, फेशियल एक्सप्रेशन कैसे होने चाहिए, तो ये सारी चीज़ें ऐसी होती हैं कि जब मैं उनको सिखाती हूँ तो वो खुद करना चाहते हैं प्रैक्टिकल। तानिया को तो भी शौक है? तानिया हम लोग बिल्कुल करेंगे किसी दिन साथ में। बहरूप जो आपका थिएटर है उसमें कितने अफराद हैं? मेंबर अच्छा होंगे जी, या कोई? अच्छा उसके में कोई भी आ सकता है, हम प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट चलते हैं। ये असल में मेरे 4 स्टूडेंट्स थे जो अच्छा, 4 से स्टार्ट किया आपने? 4 स्टूडेंट्स और मैं 5वीं, तो हम वही पांचों थे कि हमें था कि भाई हम इस तरह की चीज़ें करें। एक हम वो लिटरेचर फेस्टिवल हुआ था जिसमें हमने एक माइम परफॉर्मेंस की थी, लियारी लिटरेचर फेस्टिवल में जी। तो उसमें ये था कि उसमें हमने पूरी ना लियारी की हिस्ट्री दिखाई थी कि वो कैसे हुआ। और माइम एक ऐसा थिएटर होता है कि जिसमें आप बोल नहीं सकते, सिर्फ म्यूज़िक होता है और आपका मेकअप होता है, उससे आपको पूरी स्टोरी एक्सप्रेस करनी है।
तो जब हमने वो उस पे हम बैठे प्रोजेक्ट पे, हमने डिसाइड किया किस तरीके से दिखाएंगे, हमने उनको मछेरे बनाया, फिर कैसे वो एक एक दौर बनाया। तो जब हमने कहा ऐसी मेहनत करें तो एक प्लेटफॉर्म भी होना चाहिए उसके लिए, तो उसके बाद हमने इसकी बुनियाद रखी कि इसका नाम हम बहरूप एक्ट रखते हैं और हम इसके थ्रू थिएटर, स्ट्रीट थिएटर स्पेशली उसकी तरफ जाते हैं। अच्छा, बहरूप के हवाले से, इस थिएटर के हवाले से और भी बहुत सारी बातें पूछेंगे आपसे और भी बहुत सारे सवाल है आपके लिए। नाज़रीन, पर हिते टाइम थियो आहे छा जो नसीब मुख़्तसर ब्रेक जो जी, त नाज़रीन ब्रेक खां पोइ बि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं मैडम खुशबू रफ़ीक असां सां गॾु मौजूदु आहे। खोड़ मामलनि ते ॻाल्हियूं हलनि पियूं, मीडिया जे हवाले सां, थिएटर के हवाले से, सो अञा असां खोड़ ॻाल्हियूं करणियूं। अच्छा, बहरूप एक्ट पे ही आ जाते हैं, तो अब तक कितने ड्रामे आप कर चुके होंगे इस प्लेटफॉर्म पे, और मौज़ूआत मोस्टली क्या होते हैं आपके? अच्छा, हमारे मौज़ूआत जो ज़्यादातर होते हैं वो हमारे सोशल इश्यूज़ होते हैं, क्योंकि हम चाहते हैं कि लोगों को कोई अवेयरनेस मिले। अच्छा, वो अवेयरनेस का ये भी नहीं है कि हम उसमें कोई उनको सबक सिखाना शुरू करते हैं या हम पूरा कोई लेक्चर डालते हैं। हम वो एक इशू हाईलाइट करते हैं और लोगों को खुद सोचने पर मजबूर करते हैं। अब अच्छा, छोटे हमने स्ट्रीट थिएटर तो किए हैं, वो ज़्यादातर बच्चों के लिए ही किए हैं कि उनके दिमाग में मुख्तलिफ़ चीज़ें बिठाई जाएँ। लेकिन जो एक हमारी बदकिस्मती ये हुई है कि जब से ये बना है उसके बाद से ये लॉकडाउन वाला सिलसिला कोरोना की वजह से जहाँ पूरी दुनिया मुतासिर हुई है, तो ज़ाहिर है हम भी हुए हैं। तो अब हम जा रहे हैं ऑनलाइन थिएटर पे। ज़ाहिर है कि हाँ, ये एक निस्बतन ज़ाहिर नई चीज़ है, इससे पहले इतना नहीं था कि थिएटर को ऑनलाइन करना, लेक्चर तो हो सकता है। ऐसा हुआ कि मैंने खुद ही अब वो ऑनलाइन के हवाले से तो नहीं, तो एक अजोका थिएटर के नाम से एक ग्रुप है, तो उससे मैंने खुद भी ट्रेनिंग ली ऑनलाइन किस तरह से थिएटर किया जाता है। उनके लिए मैंने स्क्रिप्ट लिखे, वो चेक करवाए और वो करके तो अब सीखा। तो अब मैं चाहती हूँ कि ये चीज़ मैं अपने स्टूडेंट्स में मुंतकिल करूँ। अच्छा। तो अभी हमें कुछ प्रोजेक्ट्स ऐसे हैं जो अभी इनलाइन हैं, हम उन पर काम कर रहे हैं, तो ज़रूर हम आपको भी लिंक भेजेंगे, आप देखिएगा, ज़रूर देखेंगे। और एक चीज़ तानिया नोट करेंगे, हर चीज़ जो तजर्बा मैडम ने किया, पहले खुद सीखा, बाद में कुमक वाला हो गया, बहरूप वाला हो गया। हाँ, अभी क्योंकि एक्सपीरियंस होगा, अच्छा एक्सपीरियंस होगा तो वो लोग। अच्छा, इससे फिर मेरे ज़हन में ये भी सवाल आ रहा है कि थिएटर का कभी आपने एक्टिंग की या इस तरफ कोई लगाव? एक होता है ना, एक बंदा नहीं कर पाता, एक चीज़ बचपन से होती है कि यार मुझे ये भी करना था, वो सारी आगे चल के जब मौका मिलता है तो करता है। कभी एक्टिंग का शौक रहा आपको? या एक्टिंग मैं तो बहुत बढ़िया अदा कर रहा हूँ। हर बंदा होता है अंदर में। चलो स्टार्ट हो जाओ फिर तो। नहीं, ये है कि एक्टिंग थोड़ा बहुत किया है। मुझे जो असल शौक है वो मुझे लिखने का और डायरेक्शन का शौक है। मुझे पसे पर्दा रह के काम करने का ना, तो वो ये है कि एक्टर्स को ज़ाहिर है कि डायरेक्शन के लिए भी आपको एक्टिंग की बेसिक्स आना बहुत ज़रूरी है, लेकिन मेरा जो ज़्यादा शौक है वो डायरेक्शन का और स्क्रिप्ट राइटिंग का मुझे। अच्छा, आपको क्या लगता है कि ये बहरूप थिएटर हो गया या बाकी भी बहुत सारे लोग हैं जो थिएटर करते हैं, इससे माशरा कुछ बेहतर हो सकता है? आपको क्या लगता है? कोई बदलाव, कुछ चेंजिंग उनके जहन में? ये एक ऐसा इतना पावरफुल मीडियम है जो मतलब हम इसको बहुत ही हम समझते हैं कि सिर्फ एक एंटरटेनमेंट का जरिया है, या जाके देख लिया खुश हो गए। थिएटर में लिमिटेड ऑडियंस होती है, लेकिन आपको नहीं पता कि थिएटर की वजह से कितना ज़्यादा चेंज लाया जा सकता है। बहुत से लोग इस चीज़ को कंसिडर नहीं करते। कैसे कि अगर आप वही के 10 आप लेक्चर सुन लेंगे, वो उस तरह से असर नहीं करेंगे। आप एक छोटी सी आधे घंटे की स्टोरी आप देख लेंगे ना, तो उससे जो वो आपको ऐसी याद रहती है। और स्पेशली मैं समझती हूँ कि हमारे मुल्क में जितने भी ये लिटरेचर फेस्टिवल भी होते हैं और इसके अलावा भी जो लोग करते हैं, बच्चों के लिए थिएटर बहुत ज़रूरी है। क्योंकि क्या होता है कि जो बच्चे जिस एज ग्रुप में होते हैं, हम बड़े तो बहुत सी चीज़ें देखते हैं, फिर वो स्किप हो जाती हैं दिमाग से। वो जो जैसे फ्राइड कहता है ना कि जो शुरू के बच्चे की ज़िंदगी के साल हैं वो बहुत इंपॉर्टेंट होता है उसके लिए, तो वो उसका असर पूरी ज़िंदगी पर रहता है। तो अगर वो चीज़ें उस तरह की, अगर फ़र्ज़ करें कि डोमेस्टिक वायलेंस पे एक थिएटर
वो बच्चा देखता है, ठीक है, वो उसी के लेवल का बनाया जाता है, उसको कोई स्टोरी दिखाई जाती है, वो उसको रहती उम्र तक याद रहेगी। तो थिएटर का तो इतना इम्पैक्ट है। और दूसरा जो आजकल का ही है हमारा, मतलब हम में से हर कोई घर में बैठ के डिप्रेशन में जा रहा है, कोई किसी की जॉब मुतासर हो रही है, किसी का कारोबार नहीं चल रहा है। तो ऐसे में अगर आपको एक पॉजिटिव एंटरटेनमेंट मिलेगी जिससे आपको सीखने, अभी देखें आपके ये कितने ज़्यादा वैक्सीन के हवाले से, मुख्तलिफ हवाले से कितनी मिथ्स हैं, नेगेटिविटी कितनी फैल रही है। तो इसमें हम क्या कर सकते हैं, हम छोटी छोटी सी वीडियोस, अच्छा वैसे कोई आपको लेक्चर दे रहा होता है ना, तो कि ये ऐसा नहीं ऐसा होता है, हम 2 सेकंड सुनते हैं, उसके बाद हम स्किप कर देते हैं सोशल मीडिया पर। अगर इसके बजाय आप उनके लिए एक 5 मिनट का एक्ट बना देंगे ना, तो लोग उसको दिलचस्पी से भी देखेंगे, उनको मैसेज भी खुद ही मिल जाएगा, उनको समझ में भी आ जाएगा कि वो क्या बेवकूफ़ी कर रहे हैं या क्या गलत सोच रहे हैं। तो ये चीज़ें इस तरह से इम्पैक्ट डालती हैं। अच्छा तानिया, ये वैसे मुझे याद है कि इंडिया की जो कम्युनिस्ट पार्टी है, आपको तो पता होगा, वो जलसे नहीं करते इंडिया में, इलेक्शन कैंपेन थिएटर के थ्रू करते हैं और बहुत सारी अच्छी सीटें निकाल जाते हैं। किसी भी एरिया में जाके वो थिएटर करके आते हैं, उनको जलसा करने की जरूरत नहीं पड़ती, इतनी अवेयरनेस उससे ही बंदे को मिल जाती है। वही चीज पाकिस्तान में होनी चाहिए फिर तो। बिल्कुल ये है कि अब उसकी शुरुआत हो चुकी है, लाडी में हो रहा है थिएटर, फिर जौहर में हो रहा है थिएटर। नसीर, हम भी देखने जाएंगे फिर। हाँ बिल्कुल, मुझे तो इत्तेफाक होता है, मैं जाता भी हूँ देखने। नापा में बहुत सारे आर्ट्स काउंसिल में होते हैं, तो बड़ा कुछ सीखने को मिलता है। और वही बात ना कि इंडिया में मेरे कुछ दोस्त हैं, वो बताते हैं कि हमारे पास 30 रुपए का भी टिकट होता है और 10,000 वाली भी टिकट होती है। जो बंदा 200 रुपए भी डेली कमाता है, शाम को 30 रुपए जेब में अलग रखता है कि मैं एक मूवी देख के घर जाऊंगा तो फ्रेश जाऊंगा, कोई वो डिप्रेशन या ऐसी बातें लेके नहीं जाऊंगा जो फ्रस्ट्रेशन जाके घर पे निकालूं मैं। तो बड़ा इंडिया की इंडस्ट्री में कितना किरदार है इसका, फिल्म इंडस्ट्री का। तो हमारे पास ये चीजें खत्म हो गई। जैसे मैं पढ़ रहा था कि पार्टीशन से पहले कराची में 136 सिनेमा घर थे, अब कितने हैं? तो एंटरटेनमेंट का जरिया, और एक मशहूर कहावत है कि जिस मुआशरे में तफरी के मौके कम हो जाते हैं, वहाँ पर क्राइम जन्म लेते हैं। तो हमारे पास तफरी तो है ही नहीं। तफरी नहीं है। और यही कि जितना आप इसके जो शिद्दत पसंदी हमारे मुआशरे में आ रही है, वो इसी वजह से आ रही है कि डिप्रेशन का भी शिकार हो रहे हैं लोग और नेगेटिविटी इतनी बढ़ रही है। अगर ये थिएटर और इस तरह की एक्टिविटीज़ को जितना आम किया जाएगा तो लोग उतना ज़िंदगी में पॉजिटिव हो जाएंगे। अच्छा, आपने 4 लोगों से स्टार्ट किया थिएटर, अब कितनी मैक्सिमम या मिनिमम कितनी तादाद हो गई होगी मेंबरों की? अब हमारा असल में वही होता है कि प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट होता है। तो अगर जैसे एक प्रोजेक्ट है, उसमें एक थिएटर था जो हमने किया था, शेक्सपियर के ड्रामे मैकबेथ पे किया था। तो अब उसके लिए उसकी कास्ट इतनी बड़ी थी कि 32 उसमें रोल थे। अच्छा। तो जी, तो वो उसके लिए जाहिर है कि फिर हम कांटेक्ट करते हैं। फिर अभी वो कोई बहुत ऐसी बड़ी कंपनी नहीं बन गई है, लेकिन ये कि लोग ज़ाहिर के काम करना चाहते हैं। हमने मुख्तलिफ जॉनरा ट्राई किए हैं, तो उसमें हॉरर भी था, मिजाइया भी किए हैं और इस तरह। लेकिन मैं ये समझती हूँ कि जॉनरा चाहे जो भी हो और एंटरटेनमेंट अगर बेसिक भी उसका पर्पस हो, तो थिएटर में सीखने के लिए बहुत कुछ होता है, जो एक्ट भी करता है और जो देख भी रहा होता है। ये एक अलग एक्सपीरियंस है। ऐसी चीज़ है जहाँ पे आपको फीडबैक फौरन मिल जाता है। आपको भी ये लगता होगा, आपको भी ये एक्सपीरियंस होगा, क्योंकि मैंने भी थिएटर देखे, वहाँ आप अच्छा कर रहे हैं। नहीं किए नहीं, करने वाला जो बड़ी एक्टर है वैसे ये भी सिंधी ड्रामा में किसी दिन देखेंगे हम। नहीं, मतलब जो भी सवाल करने लगो ना नसीर, तारीफ कर रहे हैं, मेरे ऊपर ही थमा दिया करो। तो भाई आपकी तारीफ कर रहे हैं। हाँ, तारीफ, बहुत अच्छी तारीफ करते हो तुम, थैंक यू सो मच। अच्छा, वहाँ पे आपको आपका फीडबैक फौरन मिलता है, इस बारे में थोड़ा बताएं, कैसा लगता है फिर वो? ये और ये बहुत ही रिस्की भी होता है। इसमें मैं आपको एक वाकया भी सुनाऊंगी। कुछ वाकये हमने भी देखे हैं क्योंकि मीडिया में काम कर रहे हैं। तो इस तरह, तो अब ये क्या होता है कि जाहिर है कि दूसरे मीडियम में हमारे पास गुंजाइश होती है कि रीटेक हो गया या कट हो गया या एडिट हो गया। अब वहाँ पे तो जो हो गया सो हो गया। तो अच्छा, जो ये लियारी की मैं बात कर रही थी, वहाँ पे जो हमने किया था, तो वो हमारा ऐसा एक्सपीरियंस था कि जैसे ही हमने ख़त्म किया, पूरी पब्लिक खड़ी हो गई और स्टैंडिंग ओवेशन मिला। तो उस वक्त वो जितना खून बढ़ा ना, हमारी जो इतने अच्छा वो था, वो कोई मुश्किल से 10-15 मिनट का एक्ट, उसके पीछे हमारी महीनों की मेहनत थी। इतना हमने रिसर्च की थी, इतने हमने प्रैक्टिस की थी, तो वो सारी मेहनत जो है, वो जो उस वक्त स्टैंडिंग ओवेशन और तालियां थी, वो वसूल हो गई। फिर उसके बाद ये अभी बलूचिस्तान में एक इशू हुआ था,
कि वो जो मतलब लेडीज़ हैं उनकी नाज़ेबा तस्वीर बनाई गई थी और वो यूनिवर्सिटी से रिलेटेड इशू था, तो हमने उस इशू पर थिएटर किया। उसमें भी जैसे ही वो ख़त्म हुआ तो ज़ाहिर है लोग इमोशन से खुद रिलेट कर पाते हैं, तो हमें उसमें भी स्टैंडिंग ओवेशन मिला। लेकिन अब मैं वो वाकई की तरफ आती हूँ कि हमेशा ऐसा नहीं होता कि आपको जी पॉजिटिव ही फीडबैक मिले। एक हमने थिएटर तैयार किया था स्टूडेंट्स के साथ, ये इसे बनाने से पहले की बात है। तो वो क्या था, वो 7 पे जब एक बम धमाका हुआ था, ठीक है, तो हमने कहा कि ऐसे इश्यूज आर्ट और इन सब चीज़ों के ज़रिए इनको दिखाना चाहिए, हाईलाइट करना चाहिए। तो हमने एक थिएटर तैयार किया, उसमें वो बहुत हमने सारा उसकी प्रैक्टिस की कि वो कुछ स्टूडेंट होते हैं वो प्रोग्राम बनाते हैं कि हम 7 जाएंगे और वहाँ पे 7 शरीफ पे जाकर, अच्छा वो जब पहुँचते हैं वो मज़ार का हमने पीछे पूरा बैकग्राउंड वगैरह भी लगाया और वो कुछ लोग दुआ मांग रहे हैं, कुछ लोग धमाल डाल रहे हैं। अच्छा, तो उधर वो दूसरा सीन ये था कि खुद कुछ बम्बार होता है और वो पूरे प्लानिंग कर रहे होते हैं कि ये ऐसे है और इनको हाँ ये इस तरह से धमाका होना है वहाँ पर। अच्छा, अब वो जो धमाका, वो खुद कुछ हम बम्बार भी बचते बचाते उनमें बैठ गया, वो स्टूडेंट भी बैठ गया, वो कुछ लोग जो हैं वो धमाल डाल रहे हैं, वो सीन पूरा चल रहा था, ये हो रहा था ज़ाहिर है थिएटर ऑडियंस के सामने। अब वो क्या करना था कि वो एक जो स्टूडेंट था उसको हमने ऑडियो पर बिठाया हुआ था कि जैसे ही खुद कुछ वो एक बंदा धमाल शुरू करेगा और उसके बाद तुम क्या करना कि वो आके बैठेगा खुद कुछ बम्बार और फिर तुम ना वो धमाके की साउंड करना, वो अल्लाह अकबर कहेगा और वो फट जाएगा, ठीक है। अब क्या हुआ कि अभी खुद कुछ बम्बार एंटर ही हुआ था कि उससे वो धमाका का बटन दब गया। अब वो उसने तो अल्लाह अकबर कहा ही नहीं और वो उधर धमाका हो गया। अब क्या हुआ कि वो उसमें ना, अब वो अच्छा बजाय इसके कि वो बम्बार बेचारा कुछ इम्प्रोवाइजेशन करता है, मर जाता, वो एकदम हक्का पक्का खड़ा हो गया और जो आधे लोग थे अब उनकी समझ में नहीं आया कि अभी हम मरे या नहीं मरे। अब कुछ गिर गए और कुछ सोच रहे कि ये मरे तो हम मरे। वो इंडिया की एक मूवी भी है, बड़ा सेट लगाते हैं कि 3 तक गिनूंगा तो सेट को उड़ा देना, तो पूछा कितने आदमी, तो बोला 3 उसने कहा। अच्छा, कौन है ये, वही ना, कौन है ये? तो ये लाइव फीडबैक में फिर यही होता है कि वो अच्छा खासा जो इमोशनल थिएटर था वो कॉमेडी हो गया। ये बड़ा मजा आया आज, इंटरेस्टिंग। अच्छा, यहाँ पे बात हो रही थी कि आप इंटरेस्ट हैं आपके एक्टिंग की तरफ या नहीं है, तो आने वाले वक्त में आपको क्या लगता है कि ज्वाइन कर रही हैं इसको, एक्टिंग को, या नहीं? अपने थिएटर की तो जाहिर से डायरेक्शन वगैरह देते हुए एक्टिंग तो बंदा कर ही लेता है ना इतनी बड़ी। तो एक्टिंग से ज़्यादा मुझे ऐसा लगता है जो मेरा इंटरेस्ट है तो वो स्क्रिप्ट राइटिंग की तरफ बहुत है। तो मुझे कुछ मैंने अफसाने वगैरह भी लिखे हैं और रशियन लिटरेचर मुझे बहुत पसंद है, तो वो मेरी एक इंस्पिरेशन है। तो मैं चाहती हूँ अगर मैं ज्वाइन भी करूँ और थिएटर को प्रोफेशन भी बनाऊँ, एज ए प्रोफेशन भी, तो मैं ज़्यादा डायरेक्शन और स्क्रिप्ट राइटिंग की तरफ रहूँ। एक्टिंग की बेसिक सीखना ज़ाहिर है कि नो डाउट, लेकिन मुझे ऐसा लगता है कि इंडस्ट्री में मुझसे ज़्यादा टैलेंटेड लोग इस हवाले से मौजूद हैं, तो कोई चीज़ें दूसरों के लिए भी छोड़ देनी चाहिए सारे काम खुद करने के अलावा। अच्छा, इसमें कोई अर्निंग वगैरह का भी सिस्टम है क्या? टिकट वगैरह रखी जाती है, क्या किया जाता है? अभी तक तो जो हम ज़्यादातर जो हमने किए हैं थिएटर, तो वो अंडर प्रिविलेज्ड इलाकों में और ऐसे लोगों के लिए किए हैं जिनके अवेयरनेस की ज़रूरत है, तो वो तो हमने वॉलंटरीली ही किए हैं। लेकिन अगर हाँ ऐसे जो कमर्शियल बेसिस पे होता है, ज़ाहिर है कि कुछ हमारी कॉस्ट भी आती है, तो अगर हम किसी के अंडर कर रहे हैं या कोई हमसे रिक्वेस्ट करता है कि आप फला फेस्टिवल में फला चीज़ में करें, तो ज़ाहिर है कि उसके लिए फिर हमें कुछ बजट भी रखना पड़ता है। तो चलो जी, वाइंड अप कर। बहुत शुक्रिया। पता नहीं आपको कैसे लगा, हमें तो बड़ा मुझे बहुत खुशी हुई और बहुत अच्छा लगा, बिल्कुल भी महसूस नहीं हुआ कि हम कोई पहली बार मिले। आप लोगों से तो खैर मैं मिलती ही रहती हूँ, नसीर से तो आप मुझसे मिलकर ये कि आप मुझे बहुत खुशी हुई और इंशाल्लाह हम आगे इंशाल्लाह नेक्स्ट टाइम कभी आपका कोई ऐसा थिएटर उसकी कोई कास्ट होगी तो उनसे भी जरूर हम करेंगे, उनके साथ भी प्रोग्राम जाते जाते करेंगे। थैंक यू सो मच। और धरती टीवी का भी बहुत शुक्रिया कि आप लोगों ने मुझे इनवाइट किया। पैगाम यही है कि अभी आजकल सोशल मीडिया घर पे बैठकर हम इस्तेमाल करते हैं बहुत ज़्यादा,
और उससे हम ज़्यादा डिप्रेशन में जाते जा रहे हैं और नेगेटिव होते जा रहे हैं। एक तो आंखें बंद करके किसी भी इंफॉर्मेशन को आगे ना बढ़ाएं जब तक उसकी तस्दीक ना हो जाए, ठीक है। वो आप ये देखें कि उसकी सोर्स क्या है, वो किसने शुरू की है बात, क्योंकि हम घर पे फालतू बैठे होते हैं और हमारी वजह से वही एक कहावत है कि सच अभी जूते के तस्मे बांध रहा होता है और झूठ जो है वो आधी दुनिया का सफ़र तय कर चुका होता है। तो इस चीज़ का अगर थोड़ा सा ख्याल रखें, क्योंकि हम में से हर शख्स रिस्पॉन्सिबल है। हर शख्स सोशल मीडिया के आ जाने से वो कुछ भी स्टेटस अपडेट करता है, कोई भी चीज़ करता है। और दूसरी बात ये है कि पॉजिटिव रहें। आप में से सबके पास कोई ना कोई टैलेंट मौजूद है, तो ये बेस्ट डेज हैं अगर आप अपने टैलेंट को यूटिलाइज कर सकते हैं। बड़ी अच्छी बात की है। Thank you, छोटी thank you सी so much. आपकी मिस्टेक की वजह से किसी की जिंदगी भी तबाह हो सकती है। बिल्कुल, बहुत बड़ी- अच्छी बात की है इन्होंने। जी थैंक यू सो मच, आपने हमें टाइम Thank you दिया। so मैडम खुशबू रफ़ीक जो ॻाल्हियूं मां ॿुधियूं न रुॻियूं तालीमदान आहिनि, जीअं ॿुधायो तुंहिंजी शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि। सो इन मुख़्तसिर वक़्त में अवां ख़बर पवंदी सुठी एक्टर भी आहिनि, पाण मञनि थियूं तो मैं अच्छी एक्ट्रेस भी हूँ, अफ़साना भी लिखनि थियूं, स्क्रिप्ट राइटिंग के हवाले सां, थिएटर के हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं, खोड़ रहिजी भी हूँ। नेक्स्ट टाइम ज़रूरु कंदासीं। जी अॼु जो त प्रोग्राम जेको आहे नाज़रीन। हिते पंहिंजी खुजाणी ते पहुचे थो। असांखे ॾींदा इजाज़त। सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। इंशाअल्लाह। दुआउनि में असांखे यादि रखिजो ऐं पंहिंजो इलाही सारो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।